रिसालत, नारे तहकीक, नारे हैदरी, नारे पीर। साईं कारी आशिक हुसैन राजबर साहब जिंदाबाद जिंदाबाद। अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वल आक़िबतु लिल मुत्तक़ीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदल अंबिया वल मुरसलीन वअला आलिहि व अस्हाबिहि व अहले बैतिहि अजमाइन। अम्मा बअदु फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरआनिल करीम अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। अला इन्न औलिया अल्लाह ला खौफुन अलैहिम वला हुम यहज़नून। आमन्तु बिल्लाहि सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम वक़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी शान हबीबिहिल करीम इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि वसल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिहि व अहले बैतिहि अजमाइन।
मणिया की मेरो रहे मणिया की मेरो रहे जॾहिं हुए बिसजणन वटे मणिया की मेरो रहे जॾहिं हुए अल्लाह वारन वटे फ़क़ी उन्हीअ फ़र्क़ जी हुई उन्हनि जे हट सजण सबाझा घणा पर तो में हुई का घटे हाणे इहा आदत मटे त मुल्क मिड़ो ई मलीर थे चो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। मुअज़्ज़ज़ सामीन किराम, अज जो ही प्रोग्राम अज़मत शान औलिया जे सिलसिले में भेरिया शहर जे अंदर जामे मस्जिद मदीना है से मस्जिद नूर ये जेका स्टाफ जी मैन मस्जिद आ उन में ही महफिल मुनाकिद कई वई है। अल्हम्दुलिल्लाह अल्लाह जी ज़ात काफ़ी अरसे खां पोइ इन नाचीज़ के तवां दोस्तन सा मुलाकात करण जी नेमत नसीब कई है। इंशाअल्लाह ताला मुनासिब टाइम जे अंदर छो त अज खां 10 साल अग में भिरिया जा मानू मुख्तलिफ होया। अज अल्हम्दुलिल्लाह में असांजे मुर्शिदन जे प्यारे खलीफे साईं सिकंदर जी मेहनत दिसी चईजे थो त अल्हम्दुलिल्लाह तमाम घणी तब्दीली आ। या जिस मुनासिब टाइम जे अंदर आवाज मां तव्हां अंदाज़ो लगाए विया हूंदो त प्रोग्राम जे करे केतरा थकल आहियूं। उन जे बावजूद इंशाअल्लाह ताला अज़मत औलिया शान औलिया जे मुतालिक अल्लाह ताला जेको कुछ चवरायो तव्हां दोस्तन जे खिदमत में जरूर अर्ज़ रखबो। थोड़ो सुभान अल्लाह भले चओ सभई पर भले घट आवाज थोड़ो घट होजे छो त कुदरती ॻाल्हि मां पंहिंजी तबियत खां मजबूर नाराज़ भी न थी आमत चयो वेंदो आहे त फलाणा तो कोन चयो फलाणा तो कोन चयो पर मुंहिंजी तबियत थोड़ी मुख्तलिफ आहे। आउं चाहींदो हां त दोस्त सुभान अल्लाह अल्हम्दुलिल्लाह ॾाढो वॾो सवाब आहे। उलमाए किराम फरमाइन था त सुभान अल्लाह चवण सां उन खुश नसीब जे लाइ जन्नत में हिकिड़ो वण लॻंदो आहे। अल्लाह तव्हां असांखे नसीब करे पर थोड़ो आस्ते थोड़ो सुकून सा धीमी आवाज में पढ़ो सुभान अल्लाह चओ त जीअं तव्हां भी सुकून सां ॿुधो ॿिया भी ॿुधन। छो त चाहियां थो त थोड़े टाइम जे अंदर तव्हां दोस्तन खे शान औलिया मोहब्बत औलिया अज़मत औलिया मकाम औलिया इन मुतालिक थोड़े टाइम में घणो कुछ ॿुधाइण चाहियां थो। वरी जिंदगी जे मथां भरोसो नाहे, जिंदगी जी काई ख़बर नाहे त जिंदगी जो केतिरो साथ रहंदो। नौजवान अक्सर ॾिसी करे घणी खुशी थी आहे। उन्हनि जे खिदमत में अर्ज़ा ए मुंहिंजा दोस्त नौजवानो हे जेको पंहिंजो दिमागी कंप्यूटर अल्लाह जे ज़ात अता फरमायो आहे इनखे तैयार रखो, बिल्कुल तैयार रखो। पंहिंजे दिल खे हाज़िर कयो, पंहिंजे सोचुन खे पंहिंजे ख़यालन खे यकजा रखो। इंशाअल्लाह ताला या जिस कुरान करीम जे रूह सां मुझे आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हदीस मुबारक जे रूह सां अल्लाह वारन जे
जेके उन्हनि जा अक़वाल आहिनि उन्हनि जे ज़रिए तव्हां दोस्तनि खे बिल्कुलु ॿुधाइण में इंशाअल्लाह ताला हीअ आजिज़ कुझु बि हर्ज महसूस न कंदो। ख़बर पवे त हीउ जेको तरीक़ो आहे ॾाढो अज़ीम तरीक़ो आहे, ॾाढो भलो तरीक़ो आहे। अचो त अल्लाह जे क़ुरान करीम खे इंशाअल्लाह उम्मीद आहे त कलाक खां सवा कलाक तव्हांजो वठिबो। 8:30 थिया आहिनि, 9:30 पौणे 10 जे अंदरि अंदरि इंशाअल्लाह ताला प्रोग्राम खे मुकमिल कंदासीं। इन सवा कलाक जे लाइ ज़हन हाज़िर कयो। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। अला इन्ना औलिया अल्लाह ला खौफुन अलैहिम वला हुम यहज़नून। मुंहिंजा दोस्तो, ई जेको अल्लाह जे ज़ात बाबरकात तव्हां असांखे दीन नसीब फरमायो आहे, इहो दीन फितरी आहे, गैर फितरी नाहे। हिन दीन जे अंदरि काई बि अहिड़ी ॻाल्हि नाहे जेका इंसान जे लाइ मुंहिंजा दोस्त ॾुखी हुजे, इंसान खे तकलीफ़ ॾींदड़ हुजे, इंसान खे ईज़ाईंदड़ हुजे, इंसान खे परेशान कंदड़ हुजे। दीन जे अंदरि सुकून ई सुकून आहे मुंहिंजा दोस्त। पर असां उन दीन जे हदुनि खे छॾे करे पंहिंजे लाइ मुआमलात पाण ई तयारु कया आहिनि, परेशानियूं पाण ई तयारु कयूं आहिनि, मुश्किलातूं पाण ई तयारु कयूं आहिनि। अॼु अल्लाह जे क़ुरान मां तव्हांखे साबित करे ॾींदुसि त मुंहिंजा दोस्तो, जन अल्लाह जे ज़ात सां, मुंहिंजे आका रहमतल लिल आलमीन जे ज़ात सां इश्क रखियो, उहे कल्ह बि सलामतीअ में हा, अॼु बि सलामतीअ में आहिनि, क़यामत ताईं उहे सलामतीअ में रहंदा। क़ुरान करीम जे इन आयत करीमा जे पहिरें हरफ ते गौर कयो। अला अला खबरदार। ए नौजवान गौर कजा, खबरदार खबरदार। इहो सेंटेंस छो इस्तेमाल कयो वेंदो आहे, इहो जुमलो कहिड़े वक़्तु इस्तेमाल कयो वेंदो आहे, जॾहिं अॻियां का एहतियात वारी शइ हूंदी आहे, को ज़रूरी अहवाल ॾियणो हूंदो आहे, को ज़रूरी मुआमिलो ॿुधाइणो हूंदो आहे। भला जे हिकिड़े दफ़े सां सभई रखी त गंज न थींदो। थोड़ो ॿुधो, महिरबानी कयो, तव्हां थोड़ो पैसनि जे मामले खे छॾे ॿुधो, सम्झण जी कोशिशि कयो दोस्तो। खबरदार, रोड ते सफ़र करण वारा नौजवान गौर कर। जॾहिं रोड ते तूं सफ़र कंदो आहे, अॻियां हिकिड़ो बोर्ड लिखियो पियो हूंदो आहे, जंहिंते लिखियो पियो हूंदो आहे खबरदार। खबरदार जी माना छा आहे? उनखे होशियार कयो वेंदो आहे, पंहिंजे ज़हन खे सलामत रख, पंहिंजे सोचुनि खे सलामत रख। छो लिखियो पियो हूंदो आहे खबरदार, एहतियात कजां, अॻियां आबादी आहे, एहतियात सां गाॾी हलाइजां, लिखियल हूंदो आहे। खबरदार, अॻियां मोड़ अथई, इन मोड़ जे करे पंहिंजे रफ़्तार खे कंट्रोल में रखजां, पंहिंजे हवासनि खे कंट्रोल में रखजां। मतां तूं पंहिंजा हवास विञाए वेही रही ऐं उन मोड़ जे अॻियां तोखे का ख़बर न पए ऐं को नुक़सान करे विझी। याने मुंहिंजा दोस्तो, दुनिया जो दस्तूर आहे, जॾहिं बि कंहिंखे कंहिं नुक़सान खां बचाइणो हूंदो आहे, मुश्किल खां बचाइणो हूंदो आहे, परेशानी खां बचाइणो हूंदो आहे, उन जी सलामती मक़सदु हूंदो आहे, उन जी ख़ुशी मक़सूद हूंदी आहे, उनखे एहतियातन चइबो आहे खबरदार थी जा। अॼु मुंहिंजो अल्लाह बि पंहिंजे क़ुरान करीम जे अंदरि पंहिंजे मख़लूक खे ॿुधाए रहियो आहे, अल्लाह खबरदार थी जो, खबरदार थी जो। यानी अहम मामिलो हली रहियो आहे, अहम ॻाल्हि हली रही आहे। मौला असां खबरदार आहियूं, या असांजो ज़हन सलामत कयोसीं, सोचूं सलामत कयोसीं। अल्लाह फरमाए थो, अल्लाह खबरदार, इन
तहकीक जो लफ्ज़ बेशक अल्लाह ताला जा बानड़ो अल्लाह ताला ज़ोर ॾेई रहियो आहे जीअं दुनिया जे अंदरि तव्हां सां चवंदा ख़बरदार बीही रहिजा पोइ असां मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो दुनिया जो दस्तूर आहे ॻाल्हि करण वारो जेतिरो कवि हूंदो आहे ॻाल्हि साॻी हूंदी आहे सादड़ो माण्हू ॻाल्हि कंदो चवंदो ख़ुदा जो कसम आहे हीअ ॻाल्हि हीअं आहे पर जे उन खां थोरो इज़त वारो हूंदो उहो चवंदो अदा हक़ीक़त हीअ आहे पर मुंहिंजा दोस्तो जेको यकीन वारो माण्हू हूंदो उहो फ़क़ति चई छॾींदो त हीअ ॻाल्हि हीअं आहे याने मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो हिकिड़ी हूंदी आहे ख़बर हिकिड़ो हूंदो आहे मुख़बिर ख़बर जी हक़ीक़त मुख़बिर सां हूंदी आहे ख़बर केॾी बि ताक़त वारी हुजे पर जेकॾहिं मुख़बिर ताक़त वारो नाहे ख़बर जी का हैसियत कान हूंदी आहे पर ख़बर कहिड़ी बि हुजे जेकॾहिं मुख़बिर मज़बूत आहे उन ख़बर जी ताक़त पाण ई थी वेंदी आहे मुंहिंजा दोस्तो नंढड़ो रेफरेंस ॾियां नंढड़ो मिसाल पेश कयां मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो जेकॾहिं हिते सभई वेठा आहियूं हिते जेकॾहिं को माण्हू उथी चवे त ॿाहिरि ई कमु थी रहियो आहे असां उन ॻाल्हि खे कोन ॾिसंदासीं उन माण्हूअ ॾे ॾिसंदासीं जेकॾहिं ॾिसबो त माण्हू ॾाढो सुठो आहे हिन कॾहिं कूड़ कोन ॻाल्हायो आहे हे सचो माण्हू आहे यकीन करे वठंदासीं पर जे ख़बर पई त ही माण्हू सचो न आहे ही ईअं हवाला कटींदो आहे चइबो चुपड़ी करे वेही रहो हिन ईअं हवाला कटियो आहे अॻ में बि कूड़ हणंदो आहे पर साॻी ॻाल्हि मुंहिंजा दोस्तो ॻाल्हि साॻी हुजे करण वारा टे माण्हू हुजनि हिकिड़ो उहो माण्हू जेको आम आहे ॿियो उहो माण्हू जेको विचोलो आहे टियों उहो माण्हू जेको ख़ासि आहे ॻाल्हि साॻी हुजे लेकिन अमल यकीन तॾहिं थींदो जॾहिं ख़ासि माण्हू ॻाल्हि कंदो यकीन थी वेंदो त हे कूड़ नथो हणी सघे मुंहिंजा दोस्तो याने ख़बर जी तस्दीक जेका आहे उहा मुख़बिर सां थींदी आहे हे अल्लाह जी ज़ात बाबरकात जेका ख़बर ॾेई रहियो आहे उन जो मुख़बिर ख़ुदा मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा खे बनाए रहियो ख़बर ॾेई ख़ुदा रहियो आहे मुख़बिर केर महबूब मुस्तफ़ा छो त मुंहिंजा दोस्त जंहिंजो नालो क़ुरान आहे उहो छाहे जो मुंहिंजे मुस्तफ़ा जी ज़ुबान जंहिंजो नालो क़ुरान आहे जंहिंखे तव्हां सां चऊं था त ही क़ुरान आहे ही क़ुरान छाहे ही क़ुरान मुंहिंजे मुस्तफ़ा जी ज़ुबान आहे छो कंहिं चयो त ही क़ुरान आहे चओ त मुंहिंजे मुस्तफ़ा चयो त ही क़ुरान आहे मुंहिंजे आका ॿुधायो त ही क़ुरान आहे न त क़ुरान जी ज़ुबान अरबी मुंहिंजे महबूब जी ज़ुबान अरबी जिब्राइल खणी अचण वारो मुंहिंजो महबूब मुस्तफ़ा ॿुधण वारो मुंहिंजो महबूब मुस्तफ़ा वठण वारो मुंहिंजो महबूब मुस्तफ़ा सीने में साढ़ण वारो ओ मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो जिब्राइल खे त अबू बकर सिद्दीक़ कोन ॾिसंदो हो तलहा कोन ॾिसंदो हो ज़ुबैर कोन ॾिसंदो हो को सहाबी जिब्रील खे त कोन ॾिसंदो हो जिब्रील खे केरु ॾिसंदो हो चो त मदीने जो शेर ॾिसंदो हो जिब्रील खे उहो ॾिसंदो हो सहाबा कंहिंखे ॾिसंदा हुआ उन्हनि खे जिब्राइल जी ज़रूरत कान हूंदी हुई उन्हनि खे इहा ख़बर कान हुई त कंहिंजो पैगाम आहे उन्हनि जी निगाह कंहिं ते हूंदी हुई उन्हनि जी निगाह ज़ुबान मुस्तफ़ा ते हूंदी हुई जेका ॻाल्हि निकिरे थी काथों थी निकिरे मुंहिंजो महबूब चवे हे क़ुरान सहाबा चवनि हे क़ुरान महबूब चवे हे मां मुस्तफ़ा जो फरमान सहाबा चवनि हे मां मुस्तफ़ा जो फरमान याने हदीस खे या क़ुरान खे अलॻि अलॻि करण वारो केरु आहे चो त मदीने जो शेर अल्लाह खबरदार थी जाए इन बेशक केर तो चवे रब्बुल आलमीन तो फरमाए केर तो फरमाए रब्बुल आलमीन तो फरमाए अज खास नौजवान तवज्जो ॾिजां अला इन औलिया अल्लाह खबरदार थी जाए बेशक कंहिंजो ज़िक्र हली रहियो आहे औलिया अल्लाह अल्लाह जे दोस्तन जो अल्लाह जे महबूबन जो ओ मुंहिंजा दोस्त अज़ीज़ इते हिकिड़े मिंट जे लाइ बीहारींदो मैं कंहिंजो ज़िक्र हली रहियो आहे जो अल्लाह जे दोस्तन जो ज़िक्र हली रहियो आहे कंहिंजो ज़िक्र हली रहियो आहे अल्लाह जे दोस्तन जो ज़िक्र हली रहियो आहे हे दोस्ती बि अजीब आहे हे मुआमिलो बि अजीब आहे हे सिलसिलो बि अजीब आहे तवज्जो सां ॿुधो मुंहिंजा दोस्तो दोस्त
दोस्ती जा बहद हूंदियूं आहिनि। हिकिड़ी उहा दोस्ती जॾहिं आशिक़ पंहिंजे महशूक सां प्यार कंदो आहे, लेकिन मज़ो तॾहिं थींदो आहे जॾहिं आशिक़ प्यार कंदे कंदे उन मक़ाम ते पहुचंदो आहे जो महबूब पाण उन सां प्यार करणु शुरू करे छॾींदो आहे। मसलन अल्लाह जे क़ुरान खे गौर कयो या दुनिया जे दस्तूर खे गौर कयो या भला हिकिड़े थोड़े सादे जुमले में ॻाल्हि खे खुटाए, छो त मूं सवा कलाक ॾिनो आहे ॻाल्हि खे खुटाए वठी हलां। सिर्फ़ रुगी अल्लामा इक़बाल ॾे थोड़ो तवज्जो था कयूं त उन मुंहिंजा दोस्तो शाइर मशरिक़ फ़िलासफ़े इस्लाम अल्लामा इक़बाल छा चयो, चवे तो खुदी को कर बुलंद इतना, खुदी को कर बुलंद इतना कि हर तकदीर से पहले खुदा बंदे से खुद पूछे बता तेरी रजा क्या है। खुदी को कर बुलंद इतना, खुदी को, खुदी चाहे खुदी वॾाईअ जो नालो ना है, खुदी तकब्बुर जो नालो ना है, खुदी हठ जो नालो ना है, खुदी को कर बुलंद इतना या खुदी चाहे या खुदी इहा है त जीअं आशिक़न चयो त जो दम गाफ़िल सो दम काफ़िर, यानी हिन दिल जो कनेक्शन ईअं मदीने वारे मीर सां मिलाए छॾ, खुदा जे कुर्ब में ईअं पहुची वञ जो जिस्म तुंहिंजो हुजे हुक्म मुझे यार जो हुजे। क़ुरान जे आयतुनि ॾे निहारियो, हिकिड़ियूं क़ुरान जूं उहे आयतूं जेके बाने जो ख़ुदा सां प्यार ॿुधाईंदियूं आहिनि। बानो जॾहिं ख़ुदा सां प्यार कंदो आहे, हेॾे तवजह कर दोस्त, पोइ ते न निहार, बानो जॾहिं ख़ुदा सां प्यार कंदो आहे अल्लाह आज़माईंदो आहे, बिना आज़माइण जे यारी कोन हलंदी आहे। मता तूं सोची त असां रुगी आज़माईंदा आहियूं, अल्लाह बि आज़माईंदो आहे। मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो, कीअं थो रब आज़माए, क़ुरान ॿुध, वलनबलुवन बिशैइन मिनल खौफ वल जूअ व नक़सिन मिनल अमवाल वल अनफुस वस्समरात। यारी सौली गाल ना है, दोस्ती सौली गाल ना है। मुझो रब कुरान करीम में फरमाइंदो आ, मां अल्लाह आज़माइंदो हां। कीअं आज़माइंदो हां? कंहिं खां माल खसे, कन खां दौलत खसे, कन खां ज़मीनूं खसे, कन खां फ्रूट खसे, कन खां फसल खसे, कन खां औलाद खसे, कंहिं खां कहिड़ी शइ खसे आज़माइंदो हां, कंहिं खां कहिड़ी शइ खसे आज़माइंदो हां। जॾहिं उहो पंहिंजे आज़माइश में कामयाब थींदो आहे, पोइ बशिर साबिरीन, पोइ मां अल्लाह उनखे ख़ुशख़बरी ॾींदो हां। छाजी ख़ुशख़बरी? जो उन मुश्किल ते सब्र कयो आहे। लेकिन इते हिकिड़ी ॻाल्हि ज़रूरी थो सम्झां, रब थो चवे कंहिंखे किथे आज़माईंदो हां, कंहिंखे किथे आज़माईंदो हां। लेकिन काइनात जे मथां निगाह कयूं, इहे सभई आज़माइशूं अगरि जेकॾहिं ॾिसूं त काइनात जे अंदरि अल्लाह अगरि इहे सभई आज़माइशूं ॾिनियूं त कंहिंखे ॾिनियूं? चओ त करबला में मुंहिंजे हुसैन खे ॾिनियूं। दुनिया जे अंदर अल्लाह कंहिंखे कहिड़ी आज़माइश ॾींदो आहे, कंहिंखे कहिड़ी आज़माइश ॾींदो आहे। लेकिन मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो, हिकु ॿी आयत क़ुरान जी कोड कयां। अल्लाह फरमायो, इन्नल्लाह अश्तरा मिनल मुमिनीन अनफुसहुम व अमवालहुम बिअन्न लहुमुल जन्नत। मुंहिंजो रब थो फरमाए मां सौदो कंदो हां। हुते अल्लाह फरमाए मां आज़माईंदो हां। हिते रब थो चवे मां सौदो कंदो हां। सौदो कीअं कंदो हां? कंहिंखां जान ख़रीद कंदो हां, उन जो माल ख़रीद कंदो हां, एवज़ में उनखे जन्नत ॾींदो हां। जेको जान ॾे, जेको माल ॾे, उनखे जन्नत एवज़ में मिले। अल्लाह फरमायो, मुस्तफ़ा विरहायो। कीअं विरहायो? अबू बकर खे हुज़ूर फरमा, अबू बकर जन्नतियां, उमर तूं जन्नतियां, उस्मान तूं जन्नतियां, अली तूं जन्नतियां। मुस्तफ़ा जन्नत विरहाए रहियो आहे। छो विरहाए रहियो आहे? उन्हनि जान बि ॾिनी आहे, उन्हनि माल बि ॾिनो आहे। लेकिन अॻिते दवद मुस्तफ़ा सहाबा खे जन्नत ॾिनी आहे। लेकिन जेॾी महिल मरजल बहराइन जो वारो आयो त मुस्तफ़ा फरमायो, सय्यदा शबाब अहलल जन्नह अल हसन वल हुसैन।
जन जान ॾिनी जन माल ॾिनो उन्हनि खे जन्नत मिली पर जन जान भी ॾिनी माल भी ॾिनो बच्चा भी ॾिना भाइटिया भी ॾिना दोस्त भी ॾिना सभु कुझु ॾिनो मौला उन्हनि खे छा मिलियो रब थो चवे जन जान ऐं माल ॾिनी उन्हनि खे जन्नत मिली जन सभु कुझु ॾिनो उन्हनि खे जन्नत जी सरदारी हवाले थी वई अल्लाह कंहिंजो थोरो कोन रखियो आहे खुदा कंहिंजो थोरो कोन रखियो आहे खुदा रखंदो भी थोरो कोने को अल्लाह फरमाए थो मां अल्लाह ऐलान कयो जेको जान ॾींदो माल ॾींदो एवज़ में जन्नत जो अबू बकर सिद्दीक़ जान ॾिनी माल ॾिनो मुंहिंजे मुस्तफ़ा जन्नत जी टिकट ॾेई छॾी उमर सुहिणे जान ॾिनी माल ॾिनो मुस्तफ़ा जन्नत जी टिकट ॾेई छॾी सुहिणे उस्मान जान ॾिनी माल ॾिनो मुस्तफ़ा करीम जन्नत जी टिकट ॾेई छॾी अली उल मुर्तज़ा जान ॾिनी माल ॾिनो जन्नत जी टिकट मिली वई पर जेॾीमहिल मुंहिंजे हुसैन करीम जो वारो ईंदो आहे हसनैन करीमैन जो वारो ईंदो आहे हाय वारो हुजे भी छो न वारो हुजे भी छो न शाम जे मुल्क मां मुंहिंजा दोस्तो ॻाल्हि मां ॻाल्हि निकिरी वई आहे शाम जे मुल्क मां हिकिड़ो शख़्स मदीने में आयो काथे आयो आहे शाम मां मदीने में आयो आहे महबूब मुस्तफ़ा जे दुनिया छॾण खां बाद में मदीने में आयो आहे मदीने जे गलीअ में घुमंदे मुंहिंजे दिल भर इमाम हसन ते जीअं जो नज़र पियसि दाह करे चई त छा महबूबन खां बाद में अञा दुनिया में को हेड़ो सुहिणो जवान भी आहे छा हैरत में पइजी वियो त महबूबन खां बाद मदीने जे गलिन में अहिड़ो सुहिणो निहारे चयो जवान केर आहे वाह चयो मदीने वारे जो बचड़ो ई आहे अली उल मुर्तज़ा जो बचड़ो आहे ॾाढो तबियत जो हासिदी हुयो हुनखे जो ख़बर पई त अली सुहिणे जो बचड़ो आहे त हसद मां चई अलीअ खे वरी हेड़ो पुटु वाह मुंहिंजा सुहिणा सखी इमाम हसन तुंहिंजो शान पंहिंजे कननि सां ॿुधण जे बावजूद पाण फरमाईंदा आहिनि मुसाफ़िर खे वठी अचो इन मुसाफ़िर खे वठी अचो छो त मुंहिंजा दोस्त सुहिणे अली उल मुर्तज़ा करमुल्लाह वजहुल करीम फरमायो मथे खां वठी छातीअ ताईं मुंहिंजे सुहिणे हसन जो चेहरो मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा जहिड़ो आहे छातीअ खां वठी करे ओ मुंहिंजा दोस्त पेरनि ताईं मुंहिंजे सुहिणे हुसैन जो सॼो जिस्म मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा जहिड़ो आहे इहो ई सबबु आहे अधो न बचे ॾिया अधो न बचे ॾिया मिलाए ॿिन्ही खे मुंहिंजे महबूब जन्नत जी सरदारी ॾेई छॾी नंढड़ो हिकिड़ो सुवाल पुछां तव्हां खां थोरो ज़हन में रखिजो नौजवानो अॼु ॾींहं ताईं कहीं भी मर्तबे फिक्र मां फिरकिन बिरकिन के कोन सुञाणंदो हां लेकिन सच बयान कंदो हां कहीं भी मर्तबे फिक्र वारे इए चयो आ त भला इमाम हसन हुसैन के जन्नत जी सरदारी छो अज दी दे कह चयो आ सोचो सोचो कह चयो आ कहीं भी कोन चयो कहीं भी फिरके वारे कोन चयो आ छो कोन चयो आ जे कदे इमाम हसन सुणे ए इमाम हुसैन सुणे जे जन्नत जे सरदारीअ ते एतराज थो कजे त पोइ सहाबा खे बि त जन्नत जी टिकट मुस्तफ़ा पाण ॾिनी आहे न अशरा मुबशरा 10 सहाबी रसूल उन्हनि खे जन्नत जी खुशखबरी कह ॾिनी चो त मदीने जे घोट ॾिनी पोइ जॾहिं मदीने जे घोट 10 सहाबा खे जन्नत जी टिकट ॾेई छॾी मालिक हन उनखे ॾेई छॾनि त उन्हनि जी मर्ज़ी आहे पोइ हसन हुसैन खे जन्नत जी सरदारी ॾेई छॾी आहे पोइ मालिकनि जी मर्ज़ी आहे मुंहिंजा दोस्तो इमाम हसन सही फरमाए न मुसाफ़िर खे वठी अचो हो अंदर जो ॾाढो हासिदी आहे इमाम हसन साईं जे आॾो हुनखे जेकी कुझु चवणो हुयो हो चवंदो रहियो वाह साबिरीन सोना हसन सभु कुझु ॿुधंदा रहिया जेॾीमहिल हुन ॻाल्हाए बसि कयो इमाम हसन सही फरमायो जेकॾहिं तूं बुखारो आहीं असां तोखे मानी खारायूं जेकॾहिं राति रहण जो इरादो करी असां तोखे रहाश था कयूं जेकॾहिं तोखे पैसनि जी ज़रूरत हुजे असां तोखे खज़ाने रब्बी खज़ाने मां वंडो था कयूं निहारींदो रहियो इमाम हसन साईं ईअं फरमाए ऐं पाण जो उथिया त निहारे चई सुहिणा आयो हुयुसि त ॾाढो पलीत हुयुसि पर तुंहिंजो अख़लाक ॾिसी दिलि लुटाए वेठो आहियां हाणे मूंखे ईमान जूं वरी दुआऊं पढ़ा ईअं काॾे थो वञी
अर्ज़ पे कयो याद होंदो तहां के मोटी चा सागी जगह ते त मोजा दोस्तो कुरान करीम जे आयतुन दे हलबो आ हिकड़ियों उहे आयतूं जेके बाने जो कुर्ब अल्लाह सां ज़ाहिर कंदियूं हन बानो अल्लाह सां जॾहिं प्यार कंदो आ छा कंदो आ कीअं प्यार कंदो आ बानो अल्लाह सां प्यार कंदो कीअं कदे इहो चो असां कयो ई कोन्हे भला जे तो न कयो आ त कहे नौजवान चरिए खे ॾिस जेको चरियो लॻो पियो हूंदो आहे या मोबाइल ॾी कन ते लॻी पई हूंदी आहे हलो 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 रोड सां थो पहले तॾहिं बि हलो हलो पुठियां गाॾी टकर थी वञे से तॾहिं ममरा खां वरी वरी साॻियो शुरू लॻो पियो आहे राति जो खेड़ीअ में पियो आहे सॼी राति जेसि ताईं बैटरी ख़तमु नथी थिए तेसि ताईं अधे जे कन त आवाज़ ई कोन थो अचे न की नागन जी परवाह न की बलाउन जी परवाह दोस्तों गौर कयो सच्चाई छिप नहीं सकती बनावट के उसूलों से खुशबू आ नहीं सकती कभी कागज के फूलों से जॾहिं दुनिया जे नाकिस इश्क वारो बेवफा इश्क वारो जॾहिं कंहिं महबूब जी मोहब्बत हुन जे दिल में घर करे थी वञे को महबूब हुन जे जिस्म में छांइजी थो वञे हुन जे दिमाग़ ते अची थो वञे हुन जी कंडीशन इहा आहे न मिटनि जी परवाह न माइटनि जी परवाह न नौकरीअ जी परवाह न कंहिं शइ जी परवाह बस हुन जे कन ते ज़ुबान ते रुॻी न यार जो आवाज़ ई तवारा ओ चरिया जेकॾहिं बेवफा महबूब जे लाइ हिकु दुनिया जो आशिक इएं करे सघे थो ख़ुदा जो कसम खणी थो चवां जेकॾहिं मदीने वारे जे इश्क में को इएं करे त मदीने वारो घर वेठे दीदार फार्मूलो समझ अल्लाह जे कामिल वली जे दरबार में हिकड़ो गुलाम आयो केर आयो गुलाम आयो ओ मुझा दिलबर जी बच्चा मुझा 20 सालन खां सिक्का केड़ी सिक्का त मुझो खुदा मुखे ख्वाब में मदीने वारे जो दीदार नसीब करे गुलाम आयो पंहिंजे मुर्शिद करीम जे दरबार में ओ मुझा साईं मुखे को अहिड़ो वज़ीफ़ो ॾसियो जंहिं वज़ीफ़े जे पढ़ण सां मुखे आका अलैहिस्सलातु वस्सलाम जो ख्वाब में दीदार थी वञे मुर्शिद करीम फरमाइनि था बचड़ा रात असां सां चे मानी खाए जा तोखे दीदार जी वाट ॿुधाईंदासीं दोस्तों सोचो हे अकुल वारो ज़मानो आहे साइंस और टेक्नोलॉजी जो दौर आहे हर दलील मां दीन मां क़ुरान मां दुनिया मां ॾींदो हलंदुसि कंहिं बि बाग में वञो अंबन जो बाग हुजे लेकिन जॾहिं सीज़न हूंदी आहे फल फ्रूट जी त माण्हू तवजह उन पासे कंदो आहे जंहिंमें पितो हूंदो आहे जैतून जो बाग होजे या अंबन जो होजे केॾो बि ख़ूबसूरत वणा पर जे उन में मेवो नाहे अंब नाहे ॾिसी ॾिस आहे त केॾो बीठो अंबड़ी त हिकिड़ी बि कान अथसि पर जे रुॻी सखड़ो ॾंडड़ियूं बीठो हूंदो अंब हूंदो चवंदो यार हेॾे हेॾे ॾिस बड़ा टारी बि हिकिड़ी बसाई अथसि अंब त ॾिस केॾा अथसि वाह मुंहिंजा करीम तुंहिंजी कुदरत मुंहिंजा दोस्तो याने दुनिया जो दस्तूर आहे त जिथां फल मिलंदो आहे दिलि उते ई खणी वञे जिते कुछ मिलंदो आहे इंसान उते वेंदो आहे दिल उन सां लाहींदो आहे ओ चरिया हे जेका आशिकनि जी दिल अल्लाह वारनि सां लॻी आहे इहे पाण ई कान लॻी आहे कुझु मिलियो आहे तॾहिं त दिल लॻी आहे न मुर्शिद जे दरबार में आयो किबला जी बच्चा दिल में तमन्ना है त मदीने वारे जो दीदार कया बच्चा रात अच जा असां सां गॾु मानी खाए जा मानी खाइण महिल तोखे सां ॿुधाईंदासीं हा मुंहिंजा साईं अजीब ॻाल्हि आहे अदा ओबासी न फ़क़ीर सिधो थी वे महफ़िल में वे टाट थी वे न त भॼी पासो कर ओ मुंहिंजा पीर मिठा से फरमाईंदा जे पंहिंजो कियां फ़क़ीर शर्त जे गफ़ारी आहीं त पोइ मुड़ुस माण्हू थी वे महफ़िल में ओबासी न ॾिबी आहे यादि रखो मुंहिंजा कंहिं सिपाही जमादार जाॾो त ओबासी ॾिए त चमाट ठोकई सूबेदार जाॾो त ओबासी ॾियो न सूबेदार साहिबु कावड़जी वेंदो छो जो उन जे शान जे ख़िलाफ़ आहे कंहिं रईस जाॾो ओबासी ॾिए न छो रईस कावड़जी वेंदो ओ चरिया हे दुनिया वारनि खां डिॼी थो इन जे लाइ त दुनिया वारा कावड़जी वेंदा तोखे छा कावड़जी कंदा हो पंहिंजे मुंहं तां लाहे छॾींदा हो मुंहिंजो मक़सदु कोन चवंदा अहिड़ो बेवकूफ़ आहे जेको असांजे महफ़िल में वेही ओबासी इनके बाहर कढो ओ चरिया दुनिया वारा तोखे तानो ॾींदा दुनिया वारा तोखे मेहणो ॾींदा पर जॾहिं मुंहिंजे मुस्तफ़ा जे इश्क जे महफ़िल में वेही त दिलि खे हाज़िर करे वेह पंहिंजो जिस्म हिते सम्झ दिलि खे मदीने सम्झ पोइ ख़बर पई त मदीने कीअं वञे
या रहो पिरन वट या कर पिरन जी पचार इनन बिनी का धार शल कादर कंखे न करे मुझा दोस्तों कनेक्शन मिलाण तुझो कम कनेक्शन में कुंडी लगाण तुझो कम उसने पहुंचाण तुझो कम सप्लाई मालकन जो कमा तो करे तरी छो त ही अज जेको प्रोग्राम आ ने अल्लाह जे वलियन जो प्रोग्राम आ वरी अलाए केडो को काडे निकी विंदुस गाल विसरी न वने मुजा दोस्तों पहली गाल मुकम्मल कया अल्लाह जे कामिल वली फरमायो बच्चा रात अच जाए तोके मदीने वाले यार जे दीदार जो नसड़ो दींदा से गुलाम बेचारो तड़पी रहयो आ रात थे त वन्या रात थिया मुर्शिदन करीमन खाधो तैयार कयो आ गुलाम आयो बच्चा हलिया असा सा गरजी वेही खाधो खा जेडी मला गुलाम खाधो खाण शुरू गौर सा बुध जा मुझा दोस्तों अल्लाह वारा किए था दिलन जा इलाज कर जेडी मला खाधो खाण शुरू कई डिठई त हद खौ वधीक लूण पियला भाजी में छा पियला हद खौ वधीक लूण पियला तेज लूण वारी भाजी मुर्शिद भी खाई रहो आ गुलाम भी खाई रहो आ पानी रखल ही कोने को हेडे होडे निहारे पानी मौजूद कोने इठई त मुझा महबूब मुर्शिद भी पानी कोन था पियन पान भी खामोश थी वेही रहो आ बटरे गिरानी खामोश थी वयो अल्लाह वारा त हिकमा की माहन अल्लाह जे ज़बानड़ो छो हकीम आइन जो मुझे अल्लाह मुझे मुस्तफा के फरमायो वयु अल्लिमुहुमुल किताब वल हिकमा ओ मुझा महबूब असा तो के किताब भी अता फरमायो हिकमतों भी अता फरमायो ए जे के अल्लाह जा वलीहन ए मुझे मुस्तफा जे आए हाय हाय ए मुझे मुस्तफा जे उन रहमत वारे फैज जा वंडी दड़हन मुझे आका जा गुलाम हन मुझे आका जा वारिस हन उन मुझे दिल पर जो जेको फैज आहे वो इल्म उहे हिकमतूं मुंतकिल थी वन हेठ मां इन ते पोथो अचा लेकिन पंहिंजी जगह ते बिही ॻाल्हायां मुझा दोस्तो उन नौजवान मानड़ी दखा दिया उन शदीद लगी जेडी मल चुपड़ी करे वेठो जे किबला हाणे वजीफो बुधायो मुर्शिद फरमायो बच्चा वजीफो तो के सुभाणे बुधा से पर हिकड़ो शर्त थई रात पानी न पी जा सुभान अल्लाह भी पर गौर सां बुधो भी छा फरमायो बच्चा रात पानी न पी जा भाजी केड़ी खरायो तेज लूण वारी उन चवे त अज न था त कदे था गौर कयो दोस्तो दिसो त अल्लाह वारा इलाज किए था कन दिलन जो तज़कियो किए था कन किए था दिलन जो बीमारियों खत्म कन हाने बेचारो घर में त पहुतो आ उन जी शिद्दत मुजा दोस्तो जदे कहीं भी शे जी शिद्दत हुंदी आ केडो बि ओजागो हुंदो आ निंद्र का नहीं दिया झटके में निंद्र दिया जेडी मल निंद्र करे को न को ख्वाब से सुबह थियो मुर्शिद जे दरबार में आयो पान फर में बच्चा वारो कर पानी पी वरते कुछ हां ठरियो किबला हाने वारो कयो मुखे बुधायो त आका जो दीदार किए थिंदो मुर्शिद ने पूछो बच्चा दे खबर रात पानी पीतो हई न मुजा सही कोन पीतो हम पान फरमायो बच्चा दे खबर रात निंद्र कई हई किबला निंद्र त अचे ही न पई पर केडी मल झूठो अचे पियो गौर सां बुधजो मुर्शिद ने फरमायो बच्चा जे मल झूठो निंद्र जो पियो अचे को ख्वाब लही पियो हा किबला लहा पियो छा पियो दिसी किबला जेडी मल अख पई लगे दिसा पियो त पानी पेथो पिया केडी मल फ्रिज मा केडी मल दिले मा केडी मल वटे मा केडी मल दुकान ता रुकी पानी 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 पियो दिसा अल्लाह जे वली फरमायो बच्चा को इन खा वधी तो के छा बुधाया जे कदे पानी जी तड़प तुझे दिल में मौजूद आ उन पानी में इतनी ताकत आ जो तू तड़प सा सुमी तो त तुझे ख्वाब में रुकी पानी पानी थो अचे जे मदीने वारे जी तड़प रखी त रोज रात जो दीदार रखंदे अल्लाह वारन जो हिकमत ॾिसो अल्लाह वारन जो इल्म त ॾिसो अल्लाह वारन जो कमाल त ॾिसो त पंहिंजे गुलामन खे समझाइन के था बच्चा जेकॾहिं पानी जी तड़प तुझे अंदर में मौजूद आ पानी जी सिक तुझे अंदर में मौजूद आ त जॾहिं पानी में एतरी ताकत आ जो तू सिक सां सुम्ही अख लगे त पानी आडो अख लगे त पानी आडो खुदा पानी में ताकत आ या मुझे महबूब में ताकत आ महबूब इंदो आ दीदार भी थींदो आ पर तू सिक वारी दिल त धार न
अंदर में तड़प पैदा कर त सही न यार जे दीदार जे ला वो पंहिंजो ग्राउंड जेको दिल जो आ वो ठाहे त सही न त खबर पवे। कौन कहता है, अरे कौन कहता है कि वो रहते हैं मदीने में, गलत कहते हैं। मेरे आका तो रहते हैं आशिकों के सीने में। अजतमा तो के बुधाया तो कीअं महबूब दिलन जे विच में रह उन जगह ते मोटी हला जिथों निकतुस। इन औलिया अल्लाह, बेशक मां अल्लाह जा दोस्त दोस्तन जी निस्बत पे बुधायम। कुरान करीम बुधाइंदो आ हिकड़ा उहे दोस्त जेके यार सां यारी जी गाल कंदा हन, मौला तो सां प्यार था कयो। रब कुरान में उन्हन जो भी जिक्र कंदो आ, कीअं कंदो आ, वल्लज़ीन आमनू अशद्दु हुब्बल लिल्लाह। मिड़े इश्क में घारी घड़ी खन पवणी हुई यो थींदो आहे। असां सुन्नी ॾाढा सुस्त आहियूं। लख रुपया ख़र्च कंदासीं पर 300 रुपया जनरेटर जे पेट्रोल वारा ॾाढा ॾुखिया लॻंदा आहिनि, अलाए छो। हाय सुभान अल्लाह। ओ सुन्नियो इहा ॻाल्हि ज़हन में रखो, जॾहिं बि प्रोग्राम हलायो त जनरेटर जे लाइ जनरेटर अलॻि इको ला जनरेटर करे छॾियो, उनखे छेड़छाड़ ई न कयो। छो त हिकिड़ो माण्हू ब अल्लाह जा वली वेठा हा गॾु, कुछ फ़कीरनि सां गॾु वेहो त ख़बर पवे। अल्लाह जा ब वली गॾु वेठा हा, पंहिंजे बहवे गुफ़्तगू हुया। चोर चोर सां वेहंदो आ त चोरी जूं ॻाल्हियूं कंदो आ, भाॻियो भाॻे सां वेहंदो आ, दिफ़ा जूं ॻाल्हियूं कंदो आ, पेरी पेरीअ सां वेहंदो आ, पेरनि जूं ॻाल्हियूं कंदो आ। जेकॾहिं किलारक सां वेहंदो आ त माण्हुनि जे गीतनि खे कटण जूं ॻाल्हियूं कंदो आ। यानी हू हर को माण्हू पंहिंजे कम में मस्त लॻो पियो हूंदो आ, हिक ॿिए खे गंढ पिया ॿुधाईंदा आहिनि। जॾहिं अल्लाह जा वली वेहंदा आहिनि त मदीने वारे जे गस जूं ॻाल्हियूं कंदा आहिनि। अल्लाह जा बवली वेठा हन, हिक ॿिए सां मुझे महबूब जे दरबार जो ॻाल्हियूं शेयर करे रहिया हन। हू पंहिंजा किस्सा ॿुधाए रहियो आहे, हू पंहिंजा किस्सा ॿुधाए रहियो आहे। निमाज़ जो टाइम थी वियो आहे, गौर सां ॿुधजां, निमाज़ जो टाइम थी वियो आहे। निमाज़ वीचारा ग़ुलाम जेके ख़लीफ़ा वेठा आहिनि, ॾिठो त पीर साहबनि खां ख़लीफ़ा मिले थोरा झझा तकड़ा हूंदा आहिनि। पीर साहब केॾो बि महिरबान हुजे पर जेकॾहिं ख़लीफ़ो महिरबानी न करे तेसि पीर साहब जे वेझो बि अचण कोन ॾींदा आहिनि। इन करे ख़लीफ़नि जी महिरबानी मिले कुझु झझी ज़रूरत हूंदी आहे। इहो शुरू खां सिलसिलो हलियो आहे, पर सदको अञा मुंहिंजे सजण साईं खे अल्लाह नवाज़ियो आहे। ख़लीफ़नि खे परे थियो, फ़क़ीरनि खे छॾियो, असां फ़क़ीरनि सां फ़क़ीर, असां सां मज़ो ई निरालो। गॾु वेठा हन अल्लाह जा कामिल वली पंहिंजे पाण में अल्लाह जे महबूब जे दरबार जूं ॻाल्हियूं करे रहिया आहिनि। महवे गुफ़्तगू निमाज़ जो टाइम वञी रहियो आहे। हिकिड़े ग़ुलाम ॿिए खे चयो निमाज़ थी वञे। साईं खे लाइ छा थियो आहे? यको कचहरीअ में निमाज़ जो टाइम थो वञे, हू हुनखे चूंडी हुजे, असांजी आदत आहे हुनखे चूं नेठ हिकिड़े खां न थियो, वञी भर में चई क़िबला क़िबला निमाज़ थी वञे त बुज़ुर्गनि ईअं छिरक भरियो, जेको माण्हू निंड मां उथंदो न ईअं छिरक भरियो। निहारियो हिन ॾे तर जो क़िबला निमाज़। अल्लाह जे कामिल वलीअ छा जवाब ॾिनो आहे? फरमाइनि था संगत सोबत सुपिरन जी हुई पिण वॾी हाज। संगत सुपिरन जी हुई पिण वॾी हाज। कज़ा कज निमाज़ वक़्तु वराइण सुथरो। जी निमाज़ त कज़ा थी वेंदी आहे, पर जॾहिं यार जे दरबार जे इश्क जी महफ़िल हूंदी आहे, जे उहा घड़ी गुज़री वई त वरी कज़ा कान थींदी आहे।
जेकॾहिं ख्वाब में कंहिं महबूब जो दीदार करे रहियो आहे, जेकॾहिं को उथारींदो उन चवंदो ज़ालिम ज़ुल्म करे छॾे, घड़ी खन त छॾी मां पंहिंजे प्रिय जो दीदार त चङी तरह कयां हां। 100 दफ़ा वरी अखियूं बूटे, कूड़ जूं अखियूं बूटे, सच जूं अखियूं बूटे, पर मुंहिंजा दोस्त गुज़रा हुआ ज़माना, आता नहीं दोबारा, फिर हाफ़िज़ खुदा तुम्हारा। इहा जेका इश्क जी घड़ी हूंदी आहे, इहा जेका मुहब्बत जी मौज हूंदी आहे, इहा सदिन में कॾहिं कॾहिं ईंदी आहे, कंहिंखे कंहिंखे मिलंदी आहे। पोइ जॾहिं मिलंदी आहे अल्लाह जे रहमत जो नुज़ूल ख़ास थींदो आहे। पोइ इहो मुंहिंजा दोस्त, उते मुंहिंजा दोस्त तख़सीस कान थींदी आहे त हिन खे मिले या हिन खे मिले। जॾहिं ख़ुदा जे रहमत जो वसकारो थींदो आहे, रब फरमाईंदो आहे, ओ जिब्राइल, ओ मीकाइल, इज़राइल, जी मुंहिंजा रब करीम, तव्हां उन वक़्त में एतराज़ पे कयो, मन युफ़्सिदु फ़ीहा व यस्फ़िकु दिमा, मौला हे फसादी आहे, हे फॾाई आहे, हिन खे पैदा न कर। वञी ॾिस त सही, बिरिया शहर जे अंदरि पंहिंजा कमकारियूं छॾे, दुनिया जा कम छॾे, पंहिंजा बिस्तरा छॾे, पंहिंजा बचड़ा छॾे, पंहिंजा हंध छॾे, पंहिंजा कारोबार छॾे, मस्जिद इस्ताप वारी में वेठा आहिनि, मौला वेठा आहिनि। रब नाज़ कंदो आहे, ओ जिब्राइल ॾिस त सही, ॿुध त सही, कन छा था चवनि, छा था, छा वोट खपेनि न मौला, नोट खपेनि न मौला, छो वेठा आहिनि मौला, तुंहिंजे रज़ा, तुंहिंजे महबूब जे इश्क जे रज़ा में वेठा आहिनि। खुदा नाज़ कंदो आहे, खुदा नाज़ कंदो आहे उन्हनि बाननि जे मथां जेके रज़ाए इलाही जे लाइ विहंदा आहिनि, जेके मुंहिंजे महबूब जे इश्क में विहंदा आहिनि। रब फ़रिश्तनि में नाज़ कंदो आहे, ओ फ़रिश्तो, जीअं मुंहिंजा दोस्त दुनिया जो दस्तूर आहे, बच्चो कामयाब थींदो आहे, माउ सहेलीअ खे चवंदी आहे अदी मुंहिंजो बच्चो कामयाब थियो आहे, दोस्त दोस्त खे चवंदो आहे मुंहिंजो बच्चो कामयाब थियो आहे। दुनिया वारे जे आॾो नाज़ कंदो आहे, हे कामयाबी आहे। जॾहिं शैतान चयो ही बि कमु आहे, ही बि कमु आहे, ही बि कमु आहे, सभिनी खे लत हणी करे इन जे लाइ त कम पिया थींदा। अॼु के यार जूं ॻाल्हियूं त ॿुधी अचूं, जॾहिं इरादो करे आए रब नाज़ करे रहियो आहे। ओ फरिश्तो ॾिसो सही, कंहिंजे लाइ आया आहिनि, न दुनिया जी परवाह, न वोट जी, न नोट जी। इन्हनि खे अगरि का दिलि में हसरत आहे, दिलि में को ख़्याल आहे, दिलि में का तमन्ना आहे, त मदीने वारे घोट जी आहे। मौला रब चवंदो, ऐं फरिश्तो जेॾीमहिल हथड़ा खणनि, गवाह थी वञो, हो हथड़ा खणनि, तव्हां आमीन चओ, मां रब क़बूल करे छॾींदुसि। मौला सभई इन जे लाइ कोन आया अथई, हिकिड़ा इन जे लाइ आया अथई, थोरो मज़ो ॾिसी अचूं, हिकिड़ा भत खाइण लाइ। रब चवंदो थधा थियो, मां रब सभिनी खे ॼाणा थो, आया छाजे लाइ बि आहिनि, पर वेठा कंहिंसां आहिनि मौला, वेठा उन्हनि सां जेके तुंहिंजे इश्क में वेठा आहिनि। रब चवंदो आहे जेके मुंहिंजे इश्क में वेठा आहिनि, आया आहिनि, मां अल्लाह जे रहमत में काई खोटी न आहे, मां अल्लाह इन्हनि सां गॾु इन्हनि खे बि माफ़ करे छॾियो। मुंहिंजा दोस्त, ख़ुदा खे तो ईअं सम्झो आहे छा? इन करे इश्क जी जेका आहे, शायर फारसी वारे शायर छा चयो, मियां ने आशिको माशूक राज़िस्त किरामन कातिबीरा खबर ने। आए जॾहिं आशिक ऐं माशूक जे दरमियान में गुफ्तगो थींदी आहे, व इन्ना अलैकुम लहाफ़िज़ीन किरामन कातिबीन यअलमून मा तफ़अलून मा यल्फ़िज़ु मिन क़ौलिन इल्ला लदैहि रक़ीबुन अतीद। जेको ज़ुबान जे लफ़्ज़ जी गिरफ़्त कंदो आहे, जेको पकड़ींदो आहे, जेको कम लिखंदा आहिनि, उन्हनि खे बि ख़बर कान हूंदी आहे, कॾहिं ख़बर कान हूंदी आहे। इहो सबक़ु कंहिं ॾिनो आहे? चओ त मुंहिंजे सजण यार ॾिनो आहे। हे दिलि खे दिलि में ख़्याल करे तूं अल्लाह जो ज़िक्र कर। फरिश्तनि खे ख़बर आहे त निंड पियो आहे, पर उन्हनि खे कहिड़ी ख़बर, हू त पंहिंजे यार सां तंवार गंढियो बीठो आहे। ही मज़ाक न आहे, सच्चाई सां। सच्चाई छुप नहीं सकती, बनावट के उसूलों से खुशबू आ नहीं सकती, कभी कागज के फूलों से। सच मुरीदी खां हटी करे, पीरी खां हटी करे, सच्चाई सां नौजवान गौर कर त मुझे सजण साईं जो जेको दर्द आ, मुझे सजण साईं जो जेको पैगाम आ, मुझे सजण साईं जो जेको मंशूर आहे कहिड़ो। फ़कीरो जिते हुजो, आफिसर आहियो आफिसरी कयो, मज़दूर आहियो मज़दूरी कयो, हारी आहियो हार पो कयो, कारोबारी आहियो कारोबार कयो, जिते आहियो मुड़ुस माण्हू थी कम कयो, पर हिकिड़ो कम कयो, हथ कार ॾे हुजे, दिलि पंहिंजे यार ॾे हुजे।
ये को मामूली राज ना है मुझा दोस्तों, यह नंढड़ी गाल ना है। वो साइंस और टेक्नोलॉजी जा नौजवान माता के बायोलॉजी जो एकड़ो मिसाल दई अते वठी हला। अल्लाह वारा छो फरमाइंदा हन, मां तवा के चैलेंज सा तो चवा जेडी मल पहुंचंदो मुझा मुर्शिद फरमाइंदा सोहबत कयो सालिहन जी, सालिहन सा गड वेहो। छो तवा दिसो दुनिया जे दस्तूर के बायोलॉजी के ता फॉलो कयो। बायोलॉजी जे अंदर लिखे तो त दिल जा जे के सेल हन, हजारे सेल दिल जे अंदर हन। हिकड़े सेल के मुझा दोस्तों तवा स्लाइड ते रखी करे माइक्रोस्कोप आलो रखो, तवा दिसंदो तो उन हिकड़े सेल में धड़कन त शुरू थींदी, पर थोड़ी धड़कन खां पो उन जी धड़कन खामोश थी वेंदी। छो त हु अकेलो आ। उन जे मुकाबले में बस सेल दिल जा सामो रखो, स्लाइड ते रखो, माइक्रोस्कोप आलो रखो, उन दे निकाह कयो। हिकड़ो सेल धड़कन शुरू कंदो, फौरन बियो सेल धड़कन शुरू कंदो। जडे बई धड़कन शुरू कंदा उन जी धड़कन मां हिकड़ा श्वा निकरंदा जेके हिक बे के मुझा दोस्त सपोर्ट कंदा, एतरी सपोर्ट कंदा उन जी धड़कन वधंदी वेंदी, उन जा श्वा वधदा वेंदा। ता त इए थींदो जो उन सेलन जे मथा कदे भी मौत को नईंदो, उहे मजबूत थी वेंदा। साबित थियो त जेकर कमजोर भी हिक मुझा दोस्त मजबूत जे भर में हुंदो आ त उहो कमजोर भी हुन जे करे अञा वधीक मजबूत थी वेंदो आ। इहा 1400 साल बाद में अज मुझा दोस्तो इहा थ्योरी साइंस और टेक्नोलॉजी बायोलॉजी जो माहिर अज असा के थ्योरी बुधाए रहियो आ। अल्लाह जे वलियन 1400 साल अग में इहो प्रैक्टिकली असा के करे ॾेखारियो। मुझो मदीने जो सही सहाबा के गड विहारी, सहाबा गड वेहंदा हा, मुझो आका विच में हुंदो हो। छो त जेको कमजोर दिल वारो भी जडे ताकतवर जे भर में हुंदो आ त उन जी छो त पहिरी साह पाण में एक बे सां मुझो दोस्तो कनेक्शन हुंदो आ, उन खां पो दिल जो धड़कन जो कनेक्शन मिलंदो आ। जिए ओहे मिलंदा वेंदा हन। अञा भला सादन लफ्ज़न में तोखे बुधाया, पीउ भी सागियो आ, पुट भी सागिया हन। बाबा पानी ते वञा त सही पर डिॼा थो। छा कहूं बाबा, अल्लाह छा कहूं मूंखे ड्रिज थो जे। चङो करीम दादा जी बाबा, पुटन वली दाद सां गॾिजी वञ ड्रिजे थो। हा बाबा, हूअं करीम दाद पे वियो ड्रिजे पियो। हाणे वली दाद गॾु वियो अथसि, अबो बि साॻियो आहे, अम्मा बि साॻी आहे। हाणे ड्रिजनि कोन था। सबब छा आहे? सबब छा आहे? साबित थियो त जॾहिं ॿ कमज़ोर दिलियूं बि हिक ॿिए जे क़रीब हूंदियूं आहिनि त ताक़तवर थी वेंदियूं आहिनि। ब कमजोर दिलियूं भी जडे हिक बे जे करीब होंदियूं हन ताकतवर थी वेंदियूं हन। पर जेकर हिकड़ी दिल कमजोर कहे ताकतवर दिल जे भर में थे त हु इंतहाई ताकतवर बनजी वेंदी आ। जडे अल्लाह जे कामिल वली जे दरबार में हिकड़ो मुजड़ो अदना गुनाहगार ये कारी कल्ब कटियल खणी वेंदो आ। जडे मुजा दोस्त उन जाकिर शाकिर साबिर बाने जे महफिल में वेंदो आ त उन जे दिल जा जेके श्वा निकरंदा हन उन श्वा जे सदके में असा कोझन जा दिल जा कट बि लही वेंदी आ। हे बि जाकिर बनजी जो सवा कलाक विंदो भोग में गुजरी ता चलो फकीर ने आयत कान पढ़ी अला इन औलिया अल्लाह खबरदार खबरदार बेशक मां अल्लाह जा जेके दोस्त हन ला खौफुन ने एकड़े अखर दे बी टाइम पूरो करे बियो हिस्सो बे दफे ला खौफुन माना चाहे कोई खौफ न हुंदो आ कोई खौफ न हुंदो आ। अल्लाह जा बाण गौर कयो जड़े खुदा जमीन पैदा फरमाई छा पैदा फरमाई जमीन पैदा फरमाई। जमीन पैदा थियण का बाद में हिलण शुरू कयो लुडण शुरू कयो। फरिश्तन चयो मौला हे जमीन हिली रही आ हे जमीन लुडी रही आ मौला हिन के मजबूत किए कबो। अल्लाह जे जात बाबरकात पांचे हुक्म सा मुजा दोस्त जबल पैदा फरमाया। जबलन जो बेखू जमीन के लगी वयो जमीन मजबूत थी वई हिलण का बीही वई। चलो बासी दे वरी सागियो बासी यानी जेका शे हिलंदी आ उनके मजबूत शे मजबूत कंदी आ। जमीन मुजा दोस्तों हिली रही आ जबलन जे जरिए अल्लाह उनके महफूज बनायो आ। फरिश्ता हैरत में पजी पुछन था मौला एड़ी का शे आहे जेका हिन जबलन खो भी ताकतवर होजे। रब फरमाया है मौला केड़ी शे आ। अल्लाह फरमाया जे को लोह आ ओ हिन जबल खा भी ताकतवर आ छो तो लोह जबल के कटींदो आ। मौला भला लोह का ताकतवर शे अल्लाह फरमायो आहे केड़ी। रब फरमाए बाह आ जदे बाह बरदी आ लोह के भी साड़े पिघलाए छडींदी आ। मौला बाह का वधिक ताकत
ताकतवर शे अल्लाह फरमायो पानी आ जडे पानी इंदो आ बाहि जी ताकत भी खत्म थी वेंदी आ मौला पानी का वधीक ताकतवर शे अल्लाह फरमायो तूफान भी आहिन वडा वडा तूफान लेकिन मुझा दोस्तों मां अञा थोड़ो चेंज कया जडे सिज जी उस जडे सिज जा शुआ पंहिंजे ताकत जे ज़ोर ते हूंदा आहिनि मुझा दोस्तो अज़ीज़ो उन सिज जा शुआ एतिरो पाणी खे डैमेज कंदा आहिनि जो पाणी बाफ़ बणिजी करे आसमान ते उॾरण शुरू कंदो आहे ककर बणजण शुरू कंदो आहे यानी पाणी जी ताकत खे बि उस सिज जी जेका उस आहे उहा कमज़ोर कंदी आहे लेकिन उहा त उस कमज़ोर कंदी आहे लेकिन सिज ख़ुदि मुंहिंजा दोस्त कमज़ोर कॾहिं थींदो आहे जॾहिं सिज खे सिज गिरहण लॻंदी आहे सिज कमज़ोर थी वेंदो आहे चंड खे गिरहण लॻंदी आहे चंड कमज़ोर थी वेंदो आहे मौला भला दुनिया में को अहिड़ो आहे जेको कमज़ोर न थिए मौला को अहिड़ो आहे जेको बेखौफ़ हुजे अल्लाह फरमाया आहे केर बेखौफ़ आहे रब तो फरमा दुनिया में ओहो बेखौफ़ आहे जेको मां रब सां प्यार कंदो आहे हर शे खौफ में होंदी आ हर शे में खोटिजंदी आ लेकिन अल्लाह जा जेके दोस्त हन अल्लाह जा जेके महबूब हन अल्लाह सां जेके प्यार कंदा हन रब तो चवे ला खौफुन उन जे मथा कदे भी खौफ न होंदो आ अलैहिम वला हुम यहज़नून उन जे मथा गम को न होंदो आ खौफ को न होंदो आ परेशानी का न होंदी आ छो हमेशा उन जे दिल में पांजे रब जो प्यार होंदो आ पांजे रब जो जिक्र होंदो आ पांजे रब जी उणतण होंदी आ पो जो जैसा प्यार होंदो आ ओहो उन सां गॾु होंदो अज जो साइंसदान यूगो ही कर हो कर अज जो साइंसदान 1400 साल बाद में इन शय ते इत्तेफाक करे रहियो आ त जेकॾहिं तव्हां कंहिं बि माण्हू जो तसवुर करे पंहिंजे तन्हाईअ में वेही करे उन जे तस्वीर खे आॾो रखी करे तव्हां तवजह ॾेई करे उन ते गौर करणु शुरू कंदो ज़हन ते ज़ोर ॾियणु शुरू कंदो उन जी पिक्चर आॾो रखी करे ज़हन में समाए करे उन ते तव्हां जॾहिं तवजह ॾींदो त तव्हांजे दिलि जा शुआ उन जे मथां असर कंदा भले केतिरो बि परे हुजे उहो तव्हां ॾे मुतवजह थींदो ओ चरिया हे 1400 साल बाद जी ॻाल्हि तो करी मुझे मुस्तफ़ा 1400 साल में प्रैक्टिकल बुधाए छड़ियो आ त जंहिंजी निगाह हिकु दफ़ो मुझे मुस्तफ़ा जे चेहरे ते पइजी वई उन पंहिंजी दिलि विकिणी मुझे मुस्तफ़ा जे हुज़ूर में यहूदिया वाह मुझा महबूब मुस्तफ़ा हाय हाय यहूदिया उन जो बचड़ो आ मां पीउ के हिकड़ो पुट्रा मदीने जे बहराड़ीअ में रहंदो आ लॾे मदीने पाक में आयो आ सुबुह जो निकतो आ साम्हूं मुझे मदीने वारे घोट जे चेहरे ते नज़र पइजी वई दिलि खसाए छॾी मुझो आका उहा ज़ात आ मुझे आका जी उहा ज़ात आ जो जेके मुझा दोस्त इस्लाम जा दुश्मन होंदा हुया यहूदी होंदा हा मुशरिक होंदा हा सभई पंहिंजे बच्चन खे चवंदा हा ॻाल्हि ॿुधो मक्के में निकिरो भले मदीने में निकिरो भले मगर ख़्याल कजो जंहिंजो नालो मुहम्मदुर रसूलुल्लाह आ उन ते निगाह न पवे छो तो उन जे चेहरे में अहिड़ो त ख़ुदा नूर ॾेई छॾियो आ जेको हिकु भेरो ॾिसंदो आ दिल खसाए वेही रहंदो आ मां हस्बे मामूल झलींदी आ ऐं दुनिया जो उसूल आ जंहिं शइ खां झलबो आ उन जी वरी तड़प वधंदी आ भला ॾिसां आहे छा अम्मा भी चई थी न ॾिस बाबो भी चई थो न ॾिस आख़िर ॾिसूं सही भला इन में आहे छा जो झली नथा हड़े अॼु त वञी ॾिसां त मदीने वारो साईं आहे छा आए हाय ओ लॻी तुंहिंजी तार आजन खे दुनिया में उहे दीवाना लॻी तुंहिंजी तार आजन खे दुनिया में उहे दीवाना असहाबी पहिरियों नंबर अदा मुझे महबूब जा थई बस्ताना लगी तुझी तार आजन खे ओ यूसुफ लाए यार हुई हिकड़ी ज़ुलेखा दीवानी यूसुफ लाए यार हुई
हिकड़ी ज़ुलेखा दीवानी हे मुल्क सजो मुझे महबूब ला हे मुल्क सजो मुझे महबूब ला मलाइक भी इस मस्ताना लगी तुझी तारा आज लिखे ओ चरिया इश्क लगई त खबर पवई न थई लगो त कहे आशिक सां गॾु वेह त खबर पवई त इश्क कीअं कबो आहे यार सां प्यार कीअं कबो कुरान जी आयत पो हलंदुसि हर ॻाल्हि जो दलील कुरान मां मौजूद आहे साइंस मां मौजूद आहे लेकिन मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो सिर्फ़ इहा दिलि जेका आहे रुॻी तूं हिन दिलि खे सचाईअ सां हाज़िर कर दिलि खे हाज़िर कर पोइ फ़ैसिलो वञी पंहिंजे मुंहं सां कर अॼु त मां तोखे ॿुधायां त दिलि मजबूर कीअं थींदी आहे ऐं जंहिंजे अंदर में इश्क लॻंदो आहे मुंहिंजो ख़ुदा उन्हनि ते महिरबानी कीअं कंदो आहे अल्लामा इस्माइल हक़ी रहमतुल्लाहि तआला अलैह फरमाइन था रात जो इशा खां बाद में बिस्तरे ते सुतो पयो हां दिल में ख्याल आयो महबूब जी हदीस आॾो गुज़री त मुझे आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो आ जॾहिं ईमान वारे जो रूह जिस्म मां निकिरंदो आ ईअं निकिरंदो आ ॼण मखण मां वार निकिरी वियो हुनखे ख़बर ई कान पवंदी आ दिल में ख्याल कई जॾहिं मौत जूं हदीसूं बियूं ॾिठम उन्हनि में मुझे आका फरमायो आहे क़ुरान करीम जे आयतुनि में लिखियो पियो आहे जॾहिं बाने जो रूह परवाज़ थींदो आहे हीअ तकलीफ़ थींदी आहे हेॾो शिद्दत सां कल्ला इज़ा बलगति तराक़िय वक़ील मन राक़ वज़न्न अन्नहुल फ़िराक़ वल्तफ़ति साक़ बिस्साक़ इला रब्बिक यौमइज़िनिल मसाक़ जॾहिं बाने खे हेॾी तकलीफ़ थींदी आहे अल्लामा इस्माइल हक़ी रहमतुल्लाह अलैह फरमाए तो दिल में इहो ख्याल कंदे कंदे निंड अची वई अख सां लगी खणी जो ॾिसां त मदीने वारो मीर महिरबानी करे रहियो आहे ओ मुंहिंजा दोस्त यादि रखी छॾ महबूब ईंदो आहे पर नज़र कंहिं खे ईंदो आहे दलील ॾींदो मां ठकावन जो आदी न आहियां पटाकुन जो आदी न आहियां ना शाइस्ता ज़ुबान इस्तेमाल करण जो आदी न आहियां मां अहिड़ो ॻाल्हाईंदो आहियां छो त सॼण साईं जो ग़ुलाम आहियां पंहिंजे पीर जो ग़ुलाम आहियां मुंहिंजे पीर जो फरमान आहे त ए फ़क़ीरो जॾहिं तबलीग में निकिरो त गुलाब जा गुल झोलीअ में खणी निकिरो जिथों हलंदा वञो ख़ुशबू छटींदा वञो कंडा गॾु न खणो दलील ॾींदो आहियां मगर शाइस्ता ज़ुबान में ना शाइस्ता ज़ुबान में न दलील ॾियां थो गौर सां ॿुध त मुस्तफ़ा ईंदो आहे हलंदो आहे पर कंहिंखे नज़र ईंदो आहे कंहिंखे नज़र कोन ईंदो आहे दलील ॾियां छा ख़्याल आहे पोयां दोस्त चवंदा असां सवा कलाक ते जान छॾियो दलील ॾियां हाय दलील ॾाढो प्यारो आहे अलाए काॾे निकिरी वेंदासीं मके जी सरज़मीन कहिड़ी सरज़मीन आहे मक्के जी सरजमीन दारुन निदवा जे अंदर शैतान जे सरबराहीअ में मुंहिंजा दोस्तो 40 कबीलन जे माण्हुनि या कमो बेश कबीलन जे माण्हुनि मनसूबो तयार कयो आहे कंहिंजे लाइ कयो आहे चो त आमिना जे लाल जे ख़िलाफ़ तयार कयो आहे कंहिंजे ख़िलाफ़ आका जे ख़िलाफ़ तयार कयो आहे मनसूबो कहिड़ो तयार कयो आहे हलो त हलूं हाणे 3 ऑप्शन आहिनि महबूब खे गिरफ़्तार करे नज़र बंदि करे छॾियूं जान छुटी पवे ॿियो ऑप्शन इहो आहे महबूब खे मुल्क बदर करे छॾियूं जान छुटी पवे असांजो नस्ल ॾिसी चरियो थी वियो आहे टियों ऑप्शन इहो आहे महबूब खे शहीद करे छॾियूं टिनी ऑप्शन खे मुंहिंजा दोस्त आॾो रखी करे हुननि पाण में ॾिनी त हाणे पहिरीं महबूब के हथ कयो पो जीअं सलाह अचे ईअं था कयूं उन्हनि खे कहिड़ी ख़बर त महबूब को निधण को त कोन्हे हुननि सोचो जीअं असां शायदि महबूब बि ईअं न ईअं नाहे जीअं तूं थो सम्झी ईअं नाहे हू हुते दारुन नदवा जे अंदर मनसूबो तैयार था कन मुझो खुदा पंहिंजे कुदरत में मनसूबा तैयार करे रहियो आहे अल्लाह फरमाए तो वमकरू वमकरल्लाहु
वल्लाहु खैरुल माकिरीन। हो पंहिंजा मनसूबा ठाहिन मां रब पंहिंजा मनसूबा ठाहींदो हां ओ मुंहिंजा दिलबर थींदो उहो आहे जेको मां चाहींदो हां। मनसूबो ठही वियो वक्त मुख्तसिरा मनसूबो ठही वियो मुझे आका जे घर जे ॿाहिरो 40 ॼणा बीही विया। घणा ॼणा? हाणे मूंखे ॿुधायो जेके महबूब सां दुश्मनी पिया कनि उहे कुराड़ा ऐं कमज़ोर बीठा हूंदा या ताक़तवर बीठा हूंदा? ॻाल्हाए ॻाल्हाए केरु बीठा हूंदा? भला अखियुनि वारा बीठा हूंदा या अंधा बीठा हूंदा? जंहिंजी नज़र भी टाट हूंदी, जंहिंजो जिस्म भी टाट हूंदो, जंहिंमें झेड़े जी कुवत भी हूंदी, जंहिंमें झेड़े जी सलाहियत भी हूंदी। 40 ॼणा मुंहिंजे आका जे घर जे ॿाहिरो बीठा आहिनि। नियत इहा कई अथनि त महबूब ईंदा त हीअं कंदासीं, सुता पिया आहिनि महबूब, उथंदा त असां हीअं कंदासीं। हा मुंहिंजा दोस्तो, हिननि मनसूबो ठाहे ॿाहिरो तयारु कयो। ख़ुदा पंहिंजे कुदरत जो मनसूबो ठाहे महबूब खे फरमायो ओ मुंहिंजा दिलबर जी मुंहिंजा रब करीम ॿाहिरों दुश्मन पंहिंजो मनसूबो ठाहियो वेठो आहे। मुंहिंजा महबूब मां अल्लाह बि पंहिंजो मनसूबो ठाहियो आहे। ओ मुंहिंजा महबूब शैतान जे चवण ते हू लॻा आहिनि, तूं त रहमान जो बानो आहे, तूं त रहमान जे चवण ते लॻंदो आहे। हा मुंहिंजा मौला देर न कर, हाणे बिस्तरो छॾे मदीने अचु। मौला मदीने त अचां पर अमानतूं आहिनि कंहिंजे हवाले कयां? रब थो चवे जेको अमानतदार आहे उन जे हवाले करे छॾ। मौला बिस्तरो कंहिंजे हवाले कयां? जेको जान जे एवज़ जान ॾियण लाइ तयार हुजे उन जे हवाले बिस्तरो कर। मौला घर कंहिंजे हवाले कयां? जंहिंखे वारिस समझी उन जे हवाले घर कर। ओ मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो, अञा ईअं खणी छो न चवां त महबूब चयो मौला सिधी ॻाल्हि कर, कंहिंजे हवाले कयां? रब चई छॾियो त अलीअ खे घुरा जेको मां ख़ुदा जो शेर आहे। अलीउल मुर्तज़ा शेर खुदा करमुल्लाह वजहुल करीम के मुस्तफ़ा घोरायो आ। यार प्यार तरिस इश्क तरिस मोहब्बत भी ॾिस। आका ॿुधाए थो पियो घर जे ॿाहिरों 40 ॼणा बीठा आहिनि, हिन नियत सां बीठा आहिनि मां मुस्तफ़ा जे जान जा घोरा आहिनि, पर अली हिन बिस्तरे ते तूं सुम। हा मुंहिंजा महबूब सुम्हां थो। कंहिं आशिक चयो त उन वक्त अल्लाह जे ज़ात खे ॾाढो मज़ो ईंदो हूंदो, उन जे कुदरत में ॾाढो सुकून अचे। मलाइकनि खे चवंदो हूंदो मलाइको चओ पिया त मौला हे हीअं थींदो हीअं थींदो। जिब्राइल घड़ी खन तूं पंहिंजे जान जे एवज़ मीकाइल खे चयो त तुंहिंजे पारो जान त कुर्बान करे। मीकाइल चवंदो न न जे मां जान कुर्बान कंदमि, मींहं केरु वसाईंदो, हवा केरु हलाईंदो? भला इज़राइल घड़ी खन तूं मुंहिंजे पारो जे जान न न माण्हुनि जा साह केरु कढंदो? इसराफील भला तूं हीअं कर, न न न फूक सूर केरु फूकींदो? रब कंहिं आशिक चयो त रब चयो हूंदो फरिश्तनि खे, जॾहिं फरिश्ता हिक ॿिए खे चवंदा हूंदा पोइ रब चवंदो हूंदो होॾे मुस्तफ़ा ई अलीअ ॾे त निहारियो। महबूब चवे थो अदा अली हली आ, अली चवे थो मां अचण जे लाइ तयार। अमानतूं हवाले थी वयूं, गौर कजां, अमानतूं हवाले थी वयूं। शाट में हलऊं। महबूब तहूं निकता, महबूब तहूं ॻाल्हा ॻाल्हा महबूब निकता। काॾहूं निकता? जिथे 40 ॼणा 80 अखियुनि सां बीठा आहिनि। घणा ॼणा बीठा आहिनि? 80 अखियुनि सां 40 ॼणा बीठा आहिनि। मूंखे ॿुधा महबूब उन्हनि जे आॾो गुज़रियो या न गुज़रियो? जवाब ॾे, मुझी छा में थो? सच त चओ न, महबूब उन्हनि जे आॾो गुज़रियो या न गुज़रियो? चओ त गुज़रियो। भला ॿुधा उन्हनि महबूब खे ॾिठो या न ॾिठो? ॾिठऊं? छो अखियूं कोन आहिनि छा? नूर कोन हुयनि छा? नाबीना हुया छा? अखियूं भी हुयूं, नूर भी हुयो, नाबीना भी कोन हुया, सब कुछ हुयो, लेकिन खुदा कोन चाहियो, इन करे हुननि न ॾिठो। साबित थियो उहो ई महबूब अली आयो, अली ॾिठो। उहो ई महबूब अबू बकर सिद्दीक़ ॾे वियो, अबू बकर सिद्दीक़ बि ॾिठो। यानी खुदा जंहिंखे ॾेखारींदो आहे महबूब ईंदो आहे, पर जंहिंखे खुदा ॾेखारींदो आहे उहो ई ॾिसंदो। महबूब ईंदो
महबूब गुजरंदो आ पर खुदा जी मर्जी आ छो त नूर खे नूर ॾिसंदो आ नूर खे नूर ॾिसंदो आ नूर खे नूरी ॾिसंदो आ नारी न ॾिसंदो आ छो त नूर खे नूर ॾिसंदो आ अलीयुल मुर्तज़ा सुहिणो वाह सुहिणा अली आए है ओ जंहिंजो मौला अलीअ सां प्यारो ओहो हथ मथे करे ओ जंहिंजो मौला अलीअ सां प्यारो ओहो हथ मथे करे जंहिंजो पंजनि ॿारनि सां प्यारो ओहो हथ मथे करे जंहिंजो चइनि यारनि सां प्यारो ओहो हथ मथे करे जंहिंजो मुर्शिद अब्दुल कादिर जीलानी यारो ओहो हथ मथे करे जंहिंजो सजण साईं सुनो पगेदार ओ हथ मथे करे केडो सुकून खुदा जो कसम आ केडो सुकून आ पाड़े में सुकून में केर होंदो आ जंहिंजो सभिनी सां कुर्ब होंदो आ सुन्नी तोखे मुबारक आ अबू बकर सिद्दीक जो नालो अचे रग रग ठरी पवे उमर फारूक जो नालो अचे जिस्म ठरी पवे उस्मान ज़िन्नूरैन जो नालो अचे हां ठरी पवे मुझे शेर खुदा जो नालो अचे जिस्म जो वार वार ठरी पवे हसनैन करीमैन जो नालो अचे दिल बागो बहार थी वने दिल पर दस्तगीर अब्दुल कादिर जीलानी घोट जो नालो अचे दिल बागो बहार थी वने मुर्शिद सजन साईं जो नालो अचे दिल बहार थी वने मां चा तो तोखे बियो छा खपे हिते तुंहिंजी दिल बागो बहार हुते तुंहिंजो अगई बेड़ो का टिकेट जन्नत जी हैदर आदी दो टिकेट जन्नत जी हैदर आदी दो पंहिंजे हथनि सां पाण वंडी दो पंहिंजे हथनि सां पाण वंडी दो इते थोड़ो बिहारी छो पंज तन पाक घणा हन पंज पंज हन अल्लाह खालिका जन्नत खलके छड़ी मुस्तफा मालिका खुदा तैयार करे यार जे हवाले करे छलिया वो मुझो महबूब विरहाइंदो वींदो आ जन के टिकेटू मुस्तफा के देणी हुयूं उनन के पांजे हथन सां पाण दई वियो टिकेटू हाने अल्लाह खालिका मुस्तफा मालिका गौर कजा अल्लाह खालिका मुस्तफा मालिका इमाम हसन ऐ इमाम हुसैन सुहणो ओहे जन्नत जे जवानन जा सरदार अम्मा खातून जन्नत जन्नत जे औरतन जी सरदार पंज तन में बाकी बचे केर थो छो तो हिकड़ो अली तो बचे थो न हसन हुसैन जन्नत जे जवान जा सरदार खातून जन्नत जन्नत जे औरतन जी सरदार मुस्तफा जन्नत वठी ॾियण वारो हाने बाकी बचो केर हिकड़ो अली कम केड़ो बचो टिकेटू विरहाइण जो बुकेर अली न विरहाइंदो त ॿियो केर विरहाइंदो सुठो थई हाने मौलाए कायनात सां सुठो थई हाने मौलाए कायनात सां पंहिंजे इश्क जो नातो गंढे वठ हींअर ई मौलाए कायनात सां प्यार जो निस्बत वारो उहो इश्क वारो नातो गंढे वठ छो त मुंहिंजा दोस्त जेको गंढींदो आहे उहो ई कंदड़ो खणी सामुत न पिरी जहिड़ो आहियां तहिड़ो पर झंडो तुंहिंजो हुयो हुम मुंहिंजा महबूब नारो तुंहिंजो हुयो हुम पिरी वोट तोखे ॾिनो हुम मुंहिंजा महबूब मां तुंहिंजो हां हाणे मूंखे नौकरी ॾे चवंदो उहो आहे दावा उहो कंदो आहे मुंहिंजा दोस्त अॻिते उहो ईंदो जेको पंहिंजे इम्तिहान में पूरो होंदो आ ॿियो कुछ भी ना है पर इए चवंदासीं मौलाए कायनात जहिड़ा आहियो तहिड़ा पर नारो तुंहिंजो हयो होसीं दुनिया खे ख़बर आ अली अली सीने में चयो होसीं छो चयो होसीं महबूब मुस्तफा फरमायो इन अलिय मुनाफिकुन ला यबगुदहु वला यु'म वला मुमिनुन मुंहिंजा दोस्त मदीने जे साईं फरमाए छॾियो त मुनाफिक कॾहिं बि अलीअ सां प्यार कोन कंदो ऐं मोमिन कॾहिं बि अलीअ सां बुग़्ज़ कोन रखंदो अबू बकर सुहणे के सिद्दीक जो लक़ब ॾियण वारो भी मुंहिंजो मुस्तफा है उमर फारूक के फारूक आज़म बनाइण वारो भी मुंहिंजो मुस्तफा है उस्मान ज़िन्नूर के ज़िन्नूरैन बनाइण वारो भी मुंहिंजो मुस्तफा है त मन कुंत मौला फहाज़ा अली मौला चवण वारो केरा उहो भी त मुंहिंजो मुस्तफा है न उहो भी मुंहिंजो मुस्तफा है इन करे असां सजण साईं जा गुलाम दिल खोले चवंदा आहियूं मुंहिंजा दोस्तो टिकेट जन्नत जी
हैदर अॾींदो पंहिंजे हथनि सां पाण वंडींदो जेको उन्हें जन्नत वञण लाइ तयार ओहो हथ मथे करे जेको जन्नत वञण लाइ तयार ओहो हथ मथे करे जंहिंजो चइनि यारनि सां प्यार ओहो हथ मथे करे जंहिंजो महबूबे सुबहानी यार ओहो हथ मथे करे जंहिंजो सजण साईं पगदार ओहो हथ मथे करे जंहिंजो पंजनि ॿारनि सां प्यार ओहो हथ मथे करे हाय हाय यार हो पिरीअ मटिया कर पिरीअ जी पचार इन्हनि ॿिन्ही खां धार शल कादर कंहिंखे न करे त मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो मां ॻाल्हि कहिड़ी पे खे यादि अथव न कंध सां हाथ करी ॿुधा कहिड़ी मां पाण थो ॿुधाई मां फ़क़ीर आहियां मूंखां विसरंदी नाहे मां ॻाल्हि पे कई उन यहूदीअ खे माउ पीउ झलियो बचड़ा वञी त थो मदीने जे गलियुनि में पर पंहिंजे नज़र खे बचाए जा मतां मदीने वारे सरदार जे चेहरे ते नज़र पइजी वञई माउ झलियो आ पीउ झलियो आ लेकिन बच्चे जे अंदर में इश्क वधियो आ अम्मा जो झले थी बाबो भी झले थो हिसाब सही थियो यार आहे कहिड़ो जे ॾिसण खां था अबो ई अम्मा झलीन मुंहिंजा दोस्त कम छॾे करे गली उहा वरिते जंहिंमें मुंहिंजे महबूब जो गुज़र थींदो आ यहूदी बच्चो आ मुझे आका जे चेहरे ते जॾहिं नज़र पई आ हाय हाय इमाम अहमद रज़ा फाज़िल बिरेलवी रहमतुल्लाहि अलैहि अल्लाह जो रहमतू हुजन उन जे मथा मुंहिंजा दोस्त उन त मोहब्बत जी इंतहा करे छॾी पाण फरमाईंदा तेरे नस्ले पाक में है बच्चा बच्चा नूर का तू है सारा नूर तेरा सब घराना नूर का मुझा महबूब तुझो जेको नस्ल तुझो जेको नस्ल मुझे महबूब पंहिंजे नस्ल ला छा फरमायो अलियो फातिमा आए है अलियो तहां के बुधाई दो हला शेरे खुदा करमुल्लाह वजहुल करीम जा 18 पुत्र ॿिया बि आहिनि मगर उहे सैयदुस सादात न सदाईंदा आहिनि पुत्र त अली जा आहिनि पुत्र कंहिंजा आहिनि अली बिन अबू तालिब जा आहिनि मगर सैयदुस सादात न सदाईंदा आहिनि इहो लक़ब कंहिंखे मिलंदो जेको अली सां गॾु ख़ातून जन्नत सां गॾु हुजे जेको अली ऐं खातून जन्नत जे दरमियान मां ईंदो आ मुझे मुस्तफा फरमायो मां मुस्तफा जो वारिस आ मां मुस्तफा जो बचड़ो आ क़यामत ऐं फैज़ अली जे नज़र सां हलण वारो आ मरजल बहरैन जे नज़र सां हलण वारो आ त मुंहिंजा दोस्तो मुझे मुस्तफा करीम जो हिकु हिकु बच्चो जेको आ उहो नूर आ महबूबे सुबहानी शहबाज़ लामकानी सैयदना अब्दुल कादिर जीलानी रहमतुल्लाह तआला अलैहि जे जिस्म ते करे मख कान वेहंदी कदे मखे कदे भी कान वेठी गुलाम अर्ज कयो मुझा साईं जिस्म ते मखे कोन थी वेहे महबूबे सुबानी फरमायो बच्चा मखे ये मेठास ते वेहंदी आ या गंदगी ते वेहंदी आ असां जे दिल में आखिरत जे लालच जो मेठास कोने असां जे दिल में दुनिया जे गंद जी मोहब्बत आहे ही कान का जदे आहे ही कान का त मखे वेहंदी छो जॾहिं आहे ई कान शइ हा त मखे वेहंदी छो मुंहिंजा दोस्तो तारीख़ खोले ॾिसो महबूबे सुबहानी सियारो सख़्तु हूंदो हुयो मगर मुंहिंजा दोस्त सदर जिस्म ते पसीनो ईंदो हुयो सनड़ा कपिड़ा पाईंदा हुया जॾहिं गर्मी हूंदी हुई मुंहिंजा दोस्तो थुल्हा कपिड़ा पाईंदा हुआ थोरो मथे निगाह कयो त अलीउल मुर्तज़ा जी इहा निशानी आहे मुंहिंजो सुहिणो अली सियारे में सनड़ा कपड़ा पाईंदो वा त हाड़ में वरी गरम कपड़ा पाईंदो वा फरमाईंदा न असांखे सियारो असर कंदो आहे न असांखे गर्मी असर कंदी आहे ओ मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो यहूदी ॿाहिरि निकिरी आयो आहे मुंहिंजे मुस्तफ़ा जे चेहरे अनवर ते नज़र पई आहे दिलि खसिजी वई दिलि वई हली
दिल वही हाने मोटियो तो सही घर में वेठो आ मां मानी आडो खणी चे गुम अब्बा अम्मा जी पुट मानी हा मां मानी खावा तो मानी खाई देखंदे वरी हमरा गुम अब्बा तो के छा थियो अम्मा कुछ न छो तो मानी अम्मा हा खावा तो वरी बगरा वरी गुम इहो सिलसिलो हाने मां जे डप खां बुधाए भी कोन पियो पी जे डप खां बुधाए भी कोन पियो ॾींहों ॾींहों वञे कमज़ोर थींदो नेठ खटड़ीअ ते पियो मां चेस बच्चा मां तुंहिंजी मां हा मां तू मुंहिंजी मां हुई चे मां उहा कहिड़ी जेका बच्चे खे न सुञाणे मुंहिंजी दिलि मूंखे ॿुधाए थी त तुंहिंजे अंदर में कंहिंजी लुंझ आहे कंहिंजी लुंझ अमा न मूंखे लुंझ कंहिंजी बि कान्हे ची भला जे नाहे त तुंहिंजो बाबो अचे त मां उनखे चवां त वञी डॉक्टर खे वठी अचे तबीब खे वठी अचे तुंहिंजो इलाज कराए त मां ओॾे निहारे अखियुनि में लुड़क लाड़े छा थो चवे मुंहिंजो दारू दवा उन जो दीदारो मुंहिंजो दारू दवा उन जो दीदारो मुंहिंजो दारू दवा उन जो दीदारो अम्मा ॾेखारणो हकीमन खे बेकार पुछा अहिड़ो तबीबन जो बेकार मुंहिंजो दारू दवा उन जो दीदारो मुंहिंजो दारू दवा उन जो दीदारो दवा कान थींदी मुझे दर्द जी हकीमन के कहिड़ी खबर मर्ज जी अल्लाह कहिड़े ही मर्ज जो बीमारो मुझो दारू दवा उन जो दीदारो मुझो दारू दवा उन जो दीदारो ओ मुझी अम्मा हकीमन जी जरूरत नाहे तबीबन जी जरूरत नाहे जेकरे चाही थी अज बुध मां दिल मदीने वारे खे ॾई छॾी हाणे उन जे दीदार खां सवा ॿी वाट आहे ई कान का मावा खबर तस मुझो मुड़स ॾाढो ॾींगो आ सख्त यहूदी आ बच्चा तो जुल्म करे छॾियो तोखे रोकियो हुयोसीं झलियो हुयोसीं अम्मा तो त झलियो पर मां दिल जे हथां मजबूर थी वयसि ॾींहं गुज़रंदा विया बीमारी वधंदी वई छो त इश्क जी बीमारी लॻई त ख़बर पई न हमरा हदन ते वञी बीहंदो आ अम्मा तोखे छा थियो आ सभु कुझु पियो आ अम्मा कुझु कोन भई छा वञी थो ॾींहों ॾींहुं काठड़ी थींदो पोइ कॾहिं अम्मा ॻाल्हि सच पुछीनी त मुंहिंजे अंदर में फलाणे यार जी मोहब्बत लगी वई आ इन करे मां हजड़ा थी वियो हां ओ दोस्त जेकॾहिं बेवफा जी मोहब्बत तुझे जिस्म जो मांस खाई थी वञे त उन आका जे दीदार जा जलवन जो मकाम छा जॾहिं मां ॾिठो बच्चे जी हालत अबतर खां अबतर थी वञे मुड़स के थी चवे गाल बुध लगे तो त बचड़े के का तकलीफ आ अच तज बचड़े खां पुछो ओडा बचड़े के मां समझाए थी ओ बचड़ा याद रखी छदे तो जो पीउ अचे मां तो खां अजनबी थी पुछंदस पर तू पांजे दिल जो हाल करे ॾिजा याद रखो दोस्तों असां तव्हां खे ख़बर अथव मदीने वारे साईं में पक्की उम्मीद छो आहे इहो इन करे जो असां ॾिसंदा आहियूं जॾहिं बाबो कावड़बो आहे न त अम्मा विच में अची वञे बाबे जे कावड़ खे थधो कंदी आहे बाबो डंडो खणी ईंदो आहे हीअ ग़लती कई अथई हीअ ग़लती न छॾींदो मैं अम्मा चवंदी आहे ॻाल्हि ॿुध वली मोहम्मद जा पीउ ग़लती त कई अथई पर हाणे ॿेली मुंहिंजे ॿाहनि ॾिस मुंहिंजे अच्छे मथे ॾे ॾिस हे ॿेली पहुती अथई पेरनि ते ईअं न कर पोइ बाबे जी कावड़ थधी थी वेंदी आहे पक थी वई त हा पर उहो बाबो जेको मुंहिंजे अम्मा सां प्यार कंदो हूंदो उहो बचो बचंदो आहे जंहिंजो पीउ उनजे अमड़ सां प्यार कंदो हूंदो छो ख़बर आहे प्यार उहा शइ जो महबूब जी अदा माण्हू मोटाए कोन सघंदो आहे असांजो ईमान आहे असांजो ख़ुदा मदीने वारे सां प्यार कंदो आहे एतिरो प्यार कंदो आहे जो मदीने वारो रुगी आसमान ॾे निहारे चए मौला बैतुल मुक़द्दस ॾे 17 महीना नमाज़ पढ़ी अथमि मूंखे ॾाॾे वारो काबो ॾे रब चवे हबीब देर कान्हे का कलाक न गुज़रंदो ॾींहं न गुज़रंदा हिते जो हिते मुंहुं फेराइण तुंहिंजो कमु आहे काबो करे ॾियणु मुंहिंजो कमु आहे
जेको खुदा पंहिंजे महबूब जे करे काबा मिंटन में बदलाए छॾे वो असां खे बख़्शी दे देर कीअं कंदो छो सा अबे अम्मा जो प्यार ॾिसी करे इन करे पक थी आ जे अम्मा बाबे जे मोचण खां बचाए सघे थी ऐं बचाए थी पई पर जंहिंखे मां बचाईंदी कान हूंदी हो वीचारो ॾंगियल त हूंदो वो चवंदो आहे हिते अम्मा कोन थी बचाए पर तो अम्मड़ के जा प्यार सां ॾिठो ई कोन्हे कोन मुंहिंजा दोस्तो माउ थी चवे बच्चा पीउ तुंहिंजो ईंदो तूं ॻाल्हि कजां बच्चे खे आई आ मां पीउ खे वठी ॾाढो खस्ता हाल में आ पीउ खे थी चवे पुछ पंहिंजे पुट खां का न का ॻाल्हि आ बच्चो थो चवे बाबा जेकॾहिं नाराज़ न थी बाबा मुंहिंजो मुतालबो क़बूल करे त मां तोखे दिलि जो राज़ ॿुधायां हाणे मुंहिंजो हाल कोन्हे को बचण जी उमेद कान्हे का हिकिड़ी हसरत दिलि में खयो थो वञा जेकॾहिं मुंहिंजो प्यार करण वारो बाबो हई मुंहिंजी हसरत पूरी कर पीउ पुछे थो बच्चा तोखां वधीक ॿियो केरु आहे बाबा हसरत इहा आहे त मां मरण खां पहिरीं महबूब मदीने वारे यार जो हिननि अखिड़नि सां वरी दीदार करण थो चाहियां पीउ कावड़जी वियो मुंहुं ख़राब कई मां रोई ॾिनो रोई चवे थी ओ ख़ुदा जा बाना बचड़ो आ भला जेकॾहिं इन दुख में हलियो वञे इहा ज़िंदगी भर हसरत रहिजी वेंदी चवे थो मां कोन वेंदुसि चवे थी तूं न वञ जंहिंजे इश्क में मुंहिंजो बचड़ो बीमार लॻो पियो आहे हिन जो हाल खणी थी वञा मूंखे पका त हो कुर्बदार नबी ज़रूर कदमड़ा खणी ईंदो वाह मुझा आका वाह मुझा महबूब वाह मुझा महबूब खुदा जो कसम दुश्मनन खे भी उम्मीदूं हुयूं त महबूब जे दर ते वेंदासीं त खाली कोन मोटंदासीं मुड़स चयो भली वञ बचड़े जो हाल खस्ता पीउ मथों वेठो आ मां ड्रोणंदी मदीने वारे यार जे दरबार में आई आ ओ मुसलमाननि जा नबी मां यहूदियाणी मुंहिंजो मुड़स यहूदी मगर मुंहिंजो बच्चो तुंहिंजे प्यार में गिरफ्तार थी वियो आ हाल ॾाढो खस्ता है पछाड़ीअ जो पहरा उन जी तमन्ना है त मुंहिंजे महबूब खे मुंहिंजा सलाम ॾियो मुंहिंजे महबूब खे मुंहिंजो न्यापो ॾियो त पहिरीं हिकिड़ो दफ़ो त मूंखे अचे दीदार करा कलमो पंहिंजे हथनि सां पढ़ाए वञ हाय हाय हर आशिक जी तमन्ना हूंदी आ त शल आखिरी पहर ते मुंहिंजे पीरीअ जो को दीदार थिए हिकु शाइर पढ़ां शाला सिरां दी महबूब आवे शाला सिरां दी महबूब आवे वक्ते नज़ा दे कलमा पढ़ावे शाला सिरां दी को चवंदो आहे त मरण जे घड़ीअ ते पुट आॾो हुजे को चवंदो ज़ाल आॾो हुजे को चवंदो दोस्त आॾो हुजे पर आशिक चवंदो जे आख़िरी पसाह हुजनि ॿियो न हुजे मदीने वारो यार हुजे जंग जो टाइम आहे हिकिड़ो सहाबी सॻोरो ज़ख़्मी लॻो पियो आहे आख़िरी पसाह लॻा पिया आहिनि दोस्त पाणी खणी आया चए थो पाणी न खपे मूंखे ॿुधायो त मुंहिंजो यार कहिड़े पासे आहे ख़बर पई त महबूब होॾे आहे टूठनि भर गुसियूं ॾींदो ॾींदो टूठनि भर रिड़ंदो रिड़ंदो टोड़ंदो टूठनि ते डुकंदो डुकंदो अचे मुंहिंजे मुस्तफ़ा जे कदमनि ते चुमी ॾेई चवे थो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह आशिक़ जी तमन्ना हूंदी आहे दम ॾियणो हक़ आहे मरण हक़ आहे पर उहो मौत मज़े जो आहे जंहिंमें पीरीअ जो दीदार थी वञे आशिक दाह करे चयो ओ शाला सिरां दी महबूब आवे शाला सिरां दी महबूब आवे वक्ते नज़ा दे कलमा पढ़ावे शाला सिरां दी जे भला जे पीरी उन आखिरी घड़ी न तो जे अंगण ते अचे वने छा कदे हाय हाय जे तो कदमा ते ओहदे झुक झुक में पैसा मिनथा करे सा जा
जावण न देसा कदमां ते ओंदे झुक झुक में पैसा मिनथा करे सा जावण न देसा हिक वारी आका हिक वारी दिल पर हिक वारी आका साडे वेड़े आवे शाला सिरां दी महबूब आवे शाला सिरां दी महबूब आवे वक्ते नज़ादे कलमा पढ़ावे शाला सिरां दी यहूदियाणी पहुंची या रसूल अल्लाह ऐ मुसलमानन जा नबी आया त यहूदियाणी मुझो मुर्स भी यहूदिया पर मुझो बचड़ो तो मुस्तफा के दिल दई चुको आ आखिरी उन जो अर्जा आखिरी उन जी तमन्ना है पसाह पूरा पोथन पहिरी पिरीअ जो दीदार कया कुर्बान वञा आमिना जे लाल जे मथा रब अगई लक़ब दई छडिया व मसा फला तनहर ओ मुझा दिल भर जेको सवाली अचे उनखे खाली न वराइजा झिणकू ॾियण वारो नाहे तड़े कढण वारो नाहे ताना ॾियण वारो नाहे मेहणा ॾियण वारो नाहे अहिड़ो महबूब मुस्तफ़ा जेको दरबार में ईंदो आहे उमेदुनि सां झोल भरे पोइ वेंदो आहे एडो त मुझो महबूब कुर्बदारा महबूब त कुर्बदारा लेकिन कुरान जी आयत आडो अचे वया ओहा थी चे मुखे पढ़ मुझे रब जो कुरान बुध रब छा थो चवे त जेको महबूब जे दरबार में ईंदो आ मां अल्लाह उन जे मथा भी बाझ कीअं कंदो दरबार मुस्तफा जो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दरबार मुस्तफा जे अंदर कुफार आया सवा कलाक पूरो तो यार गाल बुधो मुंह कयो तहां सां वाइदो त पौणे 10 बजे कंस खत्म हे त 10 मिनट मथे थी विया हाय दोनों जवानी के मस्ती में चूर न तेरा कसूर न मेरा कसूर 1.5 कलाक थियो खबर बकान पई खबर कीअं पवे दा जॾहिं कनेक्शन मिली वेंदो आहे पोइ खबर पवंदी कान्हे अल्लाह जा बानो मुझे मुस्तफा करीम जे दरबार में कुफार आया अल्लाह के न मञण वारा रसूलुल्लाह के न मञण वारा गौर सां आखिरी बुध जा गाल बुध जा खुदा के भी न मञण वारा रसूलुल्लाह के भी न मञण वारा कुरान के भी न मञण वारा आया काथे जो दरबार मुस्तफा में काथे आया गाला गाला काथे आया दरबारे मुस्तफा में वेही करे मुझे आका के चवण लगा ओ अल्लाह जा नबी चहो पांजे खुदा के नथा मञो असां तुझे खुदा के नथा मञो तुझे रब जे कुरान के चहो पांजे रब के जे करे तुझो रब सच्चो आ जे करे तुझे रब जो कुरान सच्चो आ चहो पांजे रब के असां जे मथो आसमान मा पत्थरन जो मींह वसाए असां के अजाब करे असां के अजाब में गिरफ्तार करे मुझा दोस्तो बुधायो केर था चवन न खुदा के मञण वारा न मुस्तफा के मञण वारा न कुरान के मञण वारा मुतालबो कैसा था कन उन महबूब मुस्तफा सा जे मथा अल्लाह कख पियो भी न सांदो आ बुधाए त जे मथा रब अजाब कंदो या न कंदो जवाब दे अल्लाह के अजाब करण घुर्जे या न घुर्जे सभई को धा ॻाल्हायो शक जेके मञीन भी नथा खुदा के भी नथा मञीन नबी के भी नथा मञीन कुरान के भी नथा मञीन वरी चैलेंज था कन चओ पंहिंजे खुदा के नथा मञो तुझे खुदा के चओ पंहिंजे रब के कुरान पढ़ा व इज़ क़ालुल्लाहुम्मा इन कान हाज़ा हुवल हक़्क़ मिन इंदिका फ़अम्तिर अलैना हिजारतम मिन अस्समाए अवितिना बिअज़ाबिन अलीम
अल्लाह कुरान में उन्हनि जी ॻाल्हि आहिनि त मुखालिफ़ चैलेंज भी रब खे पे था कन, पर ॻाल्हि रब वरी उन्हनि जी कुरान में नाज़िल फरमाई आहे, कुरान में दर्ज कई आहे। छो कई आहे? कायनात खे ख़बर पवे त मां ख़ुदा हुअण जे बावजूद, ख़ालिक हुअण जे बावजूद, मालिक हुअण जे बावजूद पंहिंजे महबूब मुस्तफ़ा सां प्यार कीअं कंदो आहियां। तो असां भी चयो त अल्लाह के अज़ाब करण घुर्जे, न छॾण घुर्जे, पर ख़बर थे रब छा थो चवे। आए हाय रब जो कुरान ॿुधो, रब छा थो चवे। वमा कान अल्लाह जवाब थो ॾे, ओ मुंहिंजा महबूब मुस्तफ़ा इन्हनि जो ॻाल्हियूं मां रब ॿुधां थो पियो। छो त मां ॾिसंदड़ भी आहियां, ॿुधंदड़ भी आहियां, इन्हनि जे दिलनि खे भी सुञाणा थो, इन्हनि जे दिल में चङाई भी कान्हे का, बेअदब भी आहिनि। मां अल्लाह के चैलेंज भी कयो अथनि, कयो बि मुंहिंजे महबूब जे दरबार में अथनि, लेकिन मुंहिंजा महबूब इहे पंहिंजे अकुल जे आॾो मजबूर आहिनि। मां ख़ुदा मजबूरीअ खां पाक आहियां, लेकिन मां ख़ुदा तो मुस्तफ़ा सां जेको प्यार कंदो आहियां, उन प्यार खे दुनिया जे आॾो ज़ाहिर करणु मुंहिंजे कुदरत जी तरजीहात में शामिल आहे। मां अल्लाह कायनात के तो ॿुधायां, वमा कान अल्लाह, मां अल्लाह जे शान जे लाइक़ कोई नाहे, लियुअज़्ज़िबहुम, जो मां इन्हनि ते अज़ाब कयां। वरी पढ़ंदुसि, हाणे वरी गौर सां ॿुधजा। हुननि अज़ाब घुरियो, न मञी घुरियो, इनकार करे घुरियो, रब खे भी नथा मञो, कुरान खे भी नथा मञो, ऐं सुहिणा महबूब तोखे भी नथा मञो। चओ पंहिंजे ख़ुदा खे अज़ाब करे, जे सचो आहे त रब सचो आहे या न आहे? रब सचो आहे, लेकिन मुंहिंजो ख़ुदा तो चए त न न, ओ मुंहिंजा महबूब, मां अल्लाह जो पंहिंजो निज़ाम आहे। राति हूंदी आहे, ॾींहुं न हूंदो आहे, ॾींहुं हूंदो आहे, राति न हूंदी आहे। ओ मुंहिंजा महबूब ईअं थी को नथो सघे। मां अल्लाह जेके लक़ब ॾियां, वमा अरसलनाक इल्ला रहमतल लिल आलमीन। ओ मुंहिंजा महबूब, मां अल्लाह जे कुदरत में ईअं न आहे जो ॾींहुं बि हुजे, राति बि हुजे, ॿई शयूं न हूंदियूं। जॾहिं ॾींहुं ऐं राति गॾु नथा थी सघनि, मुंहिंजो मुस्तफ़ा भी हुजे ऐं अज़ाब भी हुजे, ईअं बि नथो थी सघे। ऐ हुरो कुसूर हम मानते हैं, तुझे जन्नत हम मानते हैं, तुझ में हुरो कुसूर रहते हैं। ऐ जन्नत हम मानते हैं, तुझ में हुरो कुसूर रहते हैं, लेकिन ऐ जन्नत आशिकों का तवाफ कर, इनके दिल में हुजूर रहते हैं। अल्लाह पंहिंजे कुरान में ॿुधाए रहियो, ओ मुंहिंजा महबूबा, वमा कान अल्लाह, मां अल्लाह जे शान जे लाइक़ कोई नाहे, लियुअज़्ज़िबहुम, जो इन्हनि ते अज़ाब कया। मौला छो नथो करी? हे त घुरनि था, रब चए तो घुरनि त था, पर ॾिसो त वेठा काथे। आहा वअंत फ़ीहिम, दिल पर वेठा तो महबूब जे दरबार में हन। इते अज़ाब अची नथो सघे, रहमत भी हुजे, ज़हमत भी हुजे, ईअं नथो थी सघे। सोच ईमान वारा, जेकॾहिं महबूब मुस्तफ़ा जे दरबार में, हुजूर जे दरबार में न मञण वारो काफ़र वेठो आहे, रब खे चैलेंज करण वारो काफ़र वेठो आहे, अज़ाब घुरी रहियो आहे, पर दरबार मुस्तफ़ा जे अंदर मौजूद आहे। रब चए थो मुंहिंजे शान जे लाइक़ ई न आहे। ओ तोखां तो पुछां पोइ तूं ॿुधा, 1400 साल गुज़रण जे बावजूद महबूब जो नालो ॿुधी दिल ऐं अखियुनि खे लुड़कनि सां भरण वारो, जंहिंजे दिल में हुजूर जी मोहब्बत हुजे, उनखे अज़ाब कीअं ईंदो? अरू बरू वती तो फ़कीरनि खे ड्रेजारींदो, असांखे न धड़काऊं छा? मदीने वारो घोट गद्दा,
मदीने वारो घोट गद्दा असांजी दिल बुधाए रही आ के समझ में अचे या न अचे उन जी मर्जी आ असांजी दिल चवे थी त मुस्तफा गद्दा किया गद्दा छा थियो थई मुसलमान नौजवान अखियूं खोल छा थियो थई एकड़ी 500 जी मोबाइल आ जेमे नेट जो सिस्टम मौजूद नहीं बी खणी ॾिदा मूंखे हिकड़ी मोबाइल जेमे नेट जो सिस्टम आ हिकड़ी सादी आ जेमे नेट जो सिस्टम ना है जे वट नेट जो सिस्टम आ ओ इंटरनेट के फॉलो कंदे आईमो ते व्हाट्सएप ते या स्काइप के जरिए हिते वेही करे मदीने में भाव का पुछ तो अदा काथे हई चवे तो सरकार जे गुंबज़ खजरा ते सलाम पे तो पढ़ा चितो वारो कर दीदार त कर चतो बीह हिय थो करे त वेठो त दो पंहिंजे कमरे में आ मोबाइल एकड़ो लोह जो टुकरो आ उन लोह जे टुकरे ते इए सामो बीठो आ हुजूर जे हुजूर में सलाम पे तो पेश करे ओ चरिया इन लोह जे टुकरे में एतरी ताकत आ जो घर वेठे करे मदीने वाले जो दीदार तो के कराए सके थो बा तोखा तो पुछा इन लोह जे टुकरे के इजाद करण वारो केरा एकड़ो दुनिया जो अंग्रेज या दुनिया जे साइंस वारो आ जेकर दुनिया जे साइंस में इतनी ताकत है इन हेतरे टुकरे में जे बैठे करे घर बैठे तो के मदीने जो दीदार करा सके तो चाहे न खुदा जे दिल में जे बनाने वालो खुदा है उन में इतनी ताकत रहे घर बैठे तो के मदीने वाले जो दीदार करा सोच सच्चाई छुप नहीं सकती बनावट के उसूलों से खुशबू आ नहीं सकती कभी कागज के फूलों से ये मोबाइल खुदा तक न ठाहिया गला मुझे मुस्तफा तक न ठाहिया अबू बकर उमर उस्मान अली तक न ठाहिया महबूबे सुबहानी तक न ठाहिया इन जे ठहण वारो त दुनिया जो एकड़ो साइंसदान आ दुनिया जे साइंसदान एकड़ी नंढड़ी शे ठाहिया हेतड़ी शे ठाहे छलिया मुजा दोस्तो जेकर दुनिया जो साइंसदान इन हेतड़ी शे में पूरी दुनिया बंद करे सके तो त एक आशिक मुझे महबूबे सुबहानी फरमायो व नजरतु इला बिलादिल्लाह जमा मा अब्दुल कादिर जिलानी रब जे पूरी कायनात जा शहर घुमी छलिया हन याने जेका आशिक जी दिल हुंदी आ ओ रूए जमीन ते इए हुंदी आ जे गिलास पानी जो मुझे हथ में पियो आ तू चवंदे किए त मां तोखे चवंदुस त हिन में नेट जे करे पूरी दुनिया मौजूद आहे या न आहे छा टुकड़ो एकड़ो टुकड़ो आ पूरी दुनिया हिन में अमेरिका के खोल हिन में यूरोप के खोल हिन में इंग्लैंड के खोल हिन में बर्तानिया हिन में मदीने जो तस्वीरूं हिन में मके जेको मुल्क चाही रुकी गूगल ते वन मुंजा दोस्तो बस रुकी लाइन क्लियर कंदो पर शर्त आहे एकड़ो त जेके हिन जा लवाज़मात हन उहे पूरा करना पवंदा कनेक्शन नेट जो वठणो पवंदो इहो शर्त आ कनेक्शन भी नेट जो वठणो पवंदो ऐं सिम भी अहिड़ी विझणी पवंदी जंहिंजो नेटवर्क भी मौजूद हुजे इए न त सेट तुंहिंजे भले ब्लैकबेरी हुजे 50,000 जो पर उन में सिम पई आ इंडिया जी ऐं चवी जे अरे ही त कम ई कोन थो करे वाकई सेट किथों कम कंदो उन में सिम पई इंडिया जी आ तू ब्लैकबेरी के छॾे भले 10,000 जो सेट वेठो पर सिम उहा विझ जेका पाकिस्तानी हुजे ॾिस त कम करे थो या नथो करे सिम उहा कम कंदी आ जंहिंजो नेटवर्क मौजूद हुंदो आ जंहिंजो कनेक्शन टावर सां मिलियल हुंदो आ ओ चरिया हे तुंहिंजो जेको वजूद आहे इहो मोबाइल जे मिसल आ हे जेका तुंहिंजी दिल आहे इहा सिम जे मिसल आ ऐं अल्लाह वारनि जो दरबारूं इहे टावर जे मिसल हन इन सभिनी टावरनि जो मर्कज़ मदीने में लॻो पियो थिए हिन सिम खे अहिड़ी हिन जिस्म में हिन मोबाइल में अहिड़ी सिम विझ जंहिंजो ताल्लुक मज़बूत टावर सां इलाहाबाद में हुजे पोइ ॾिस त तूं मदीने जा दीदार करी तो या न तो करे बता सुभाणे मयार दी मयार न ॾिजां दस तोखे असां था ॾियूं वाट तोखे असां था ॾिसूं त दीदार यार जो हीअं कबो आहे कनेक्शन हीअं मिलाइबो आहे सच्चाई सां सोच इन ज़िद जे पटीअ खे अखियुनि तो लाहे सच्चाई सां सोच जेकर दुनिया जे साइंसदान जे मेहनत जो ही कमाल आहे त मुंहिंजे मुस्तफ़ा करीम जे उन रहमत वारे फैज़ जो छा कमाल छा थियो असांखे मुझे महबूब के अल्लाह चा फरमाया मुझा महबूब मां अल्लाह जे शान जे लायक नाहे शान जे लायक नाहे दरबारे मुस्तफा हुजे
ऐं मां अल्लाह जो अज़ाब बि हुजे न महबूब ईअं न थींदो। हाँ तो मुस्तफ़ा जे दरबार में ॿाहिरि निकिरनि पोइ मां रब इन्हनि खे ॾसां थो त सुनामी तूफ़ान कीअं आणींदो, बेॾोही लखे कीअं मारींदो हां, अज़ाब कीअं मोकिलींदो हां, शहरनि जा शहर ग़रक़ कीअं कंदो हां। मां अल्लाह के करण अचनि था, मां अल्लाह वटि ताक़त आहे, मां ख़ुदा कंदो बि आहियां। फिरौन खे ग़रक़ कीअं कंदो हां, बचाइण ते अचां त मूसा खे कीअं बचाईंदो हां। रब थो चवे मूंखे बचाइण बि अचे थो, मूंखे ग़रक़ करण बि अचे थो। पर दिलबर जॾहिं तुंहिंजे दरबार में जेको ईंदो आहे मां अल्लाह जी रहमत खे जोश हूंदो आहे, उन ते मां रब खे कावड़ ईंदी कान्हे का। उब तो हले उन जी मर्ज़ी, सुबह तो हले उन जी मर्ज़ी, पर दरबार तुझे में होंदो रियायत थसे। जेकर दुश्मन के आका जे दरबार में रियायत आ, जेकर आशिको ते हुजे तो ॿुधायो ख़ुदा जे रहमत में उन जो ज़िक्र थींदो या कोन थींदो। आखिरी जुमलो अर्ज़ कयां, 1.5 कलाक खां मथे थी बस आखिरी जुमलो। असां अल्लाह जे वलियन ॾे छो वेंदा आहियूं? मक़सद छा आहे? असांजी दिलि ॿुधाए थी त जेकॾहिं अमड़ कहिड़ी बि हुजे, अमड़ कहिड़ी बि हुजे, गुनाहगार हुजे, बेनिमाज़न हुजे, या ज़िंदगी में सजदो ॾिनई या न ॾिनई, पर मूंखे ॿुधा बचिड़ेला जन्नत उन जे कदमनि में आहे या कान्हे? सोची पोइ ॿुधाइजां। कि न ईअं आहे त जेका नेका तहज्जुद गुज़ारा उन जे कदमनि में जन्नत आहे, जेका बेनिमाज़ना उन जे जन्नत कदमनि में कान्हे। ईअं आहे? ॻाल्हि ॻाल्हि ईअं आहे, पर जन्नत मखसूस आहे। अमड़ जे कदमनि में जन्नत आहे, पर कंहिंजे लाइ? औलाद लाइ, सिर्फ़ औलाद लाइ। अमड़ नेक हुजे या बद हुजे, गुनहगार हुजे या नेकोकार हुजे, पर बच्चे जे लाइ उन जे कदमनि में जन्नत मौजूद आहे। ओ ख़ुदा जा बाना हाणे फ़ैसिलो तूं कर। अमड़ भले नेकोकार न आहे, बदकार आहे, पर पोइ बि बच्चे जे लाइ उन जे कदमनि में जन्नत आहे। ओ ख़ुदा जा बाना जेकर बदकार अमड़ बि बच्चे जे लाइ जन्नत बणिजी सघे थी, मुंहिंजे मुस्तफ़ा फरमायो त पोइ काबिल मुर्शिद हिक मुरीद लाइ जन्नत जी टिकट आहे या कोन्हे? कामिल मुर्शिद, कामिल मुर्शिद एक मुरीद जे लाइ जन्नत जी यकीनन टिकट आहे। कुरान जी आयत पढ़ वरी टाइम अल्लाह ताला जे अल्लाह जे दरबार में सुवाल आहे। छो त मां फ़कीर माण्हू आहे, यार जीअं खुलंदो वेंदुसि, जीअं अलाए किथे वञी पहुचंदुसि। बस मुंहिंजा दोस्तो ॿुधाइण पे चाहियूं त ख़ुदा जा बालड़ो अल्लाह वारनि सां मुहबत। भला हिकिड़ो नओं नुक़्तो ॿुधाए, शायदि ज़िंदगी में न ॿुधो हुजेव। कॾहिं सोचो तो अस्सलामु अलैकुम ऐं वालेकुम अस्सलाम जो राज़ कहिड़ो आहे? कॾहिं सोचो अथव? कोन सोचो अथव? अॼु ॿुधाई छा यादि? अस्सलामु अलैकुम चवण सुन्नत आहे, ठीकु आहे। वालेकुम अस्सलाम चवण से ॾाढा जो ॿिया दोस्त ॿुधनि छा आहे। वालेकुम अस्सलाम चवण यानी जेको अस्सलाम अलैकुम चवण वारो उहो बा अख्तियार आहे। जे सलाम वराईंदो त सवाब थींदुसि, पर जे सलाम न कंदो त गुनाह कोन थींदुसि। पर जंहिंजे मथां अस्सलाम अलैकुम चवे थो उन जे मथां वाजिब आहे त हू हर सूरत में छा चवे? वालेकुम अस्सलाम। इहो राज़ कोन सम्झो अथव त अस्सलाम अलैकुम चवण मुंहिंजा दोस्त उहो जेको आहे सो ऑप्शनल आहे, ऐं वालेकुम अस्सलाम हो कंडीशनल हो अनकंडीशनल। अस्सलाम वालेकुम चवण, अस्सलाम वालेकुम चवण कंडीशनल या अनकंडीशनल? असांखे ख़बर ई कोन्हे का। भला सादी सिंधी में चवां, अस्सलाम वालेकुम चवण मर्ज़ी आहे या ज़रूरी चवणो आहे? मर्ज़ी आहे। इनखे छा चइबो? अनकंडीशनल। काई तुंहिंजी मर्ज़ी आहे, दिल चवई त सलाम वरा, न चवई त न वरा। वालेकुम अस्सलाम वो अनकंडीशनल ना है, वो कंडीशनल हर सूरत में तोखे चवणो आहे। अस्सलाम वालेकुम चवण सुन्नत, वालेकुम सलाम चवण वाजिब है। राज कहिड़ो आहे? राज ॿुध। अस्सलाम वालेकुम के आडो रख, हाणे गणी तो हल। अलिफ अस जॾहिं शत ईंदी आहे लाम हूंदो आहे। अलिफ लाम सीन अस लाम अलिफ लाम मीम घणा थिया? अलिफ सीन
अलिफ लाम सीन लाम अलिफ मीम घणा अखर थिया अस्सलाम 6 अखर अलैकुम ऐं लाम या काफ मीम घणा थिया 6 ऐं 5 घणा थिया 6 ऐं 5 घणा थिया 11 थिया वरी वालेकुमुस्सलाम अखर घणा हन 12 अस्सलाम वालेकुम 11 वालेकुमुस्सलाम 12 राज कहिड़ो आ राज इहो आ त 11 वारो जॾहिं बि 12 वारे खे सॾु कंदो आ और बि सॾु कंदो आ जी जी 12 वारो पढ़ी चवंदो आ पर अस्सलाम वालेकुम चवण तुंहिंजी मर्ज़ी आहे ज़बरदस्ती नाहे पर वालेकुम सलाम चवण वारो कमी कोन कंदो आहे यानी 12 वारो कॾहिं बि कमी कोन कंदो आहे जेको 11 वारे खे फॉलो कंदो आहे 12 वारो उन खे जी चवंदो आहे अस्सलाम वालेकुम यानी जेको महबूब सां प्यार जो कदम वधाईंदो आहे महबूब 20 कदम वधी करे उन खे पंहिंजे छातीअ सां लाहींदो अस्सलाम वालेकुम 11 वालेकुमुस्सलाम 12 ए छा है इहो 11 12 कर 12 कर त तुंहिंजो हिते बि बेड़ो पार हुते बि बेड़ो पार मुंहिंजा दोस्तो सॼे सिस्टम खे फेराईंदे सॼे सिस्टम खे फेराईंदे 11 12 11 12 11 12 4 5 11 12 4 5 पियो हलंदो अल्लाह ताला जे दरबार में सवाल आहे त मुंहिंजा मौला पंहिंजे महबूब जे सदके में मूं गुनहगार जो चवण क़बूल फरमा मुंहिंजे कामिल पीर सुहिणा से रहमतुल्लाह अलैह जो सालियानो उर्स मुबारक 3-4 दिसंबर ते मुंहिंजा दोस्तो दरगाह अल्लाहाबाद शरीफ में थी रहियो आहे ई तो तव्हांजे दर्जे जुतिड़िन खाइण वारो फ़कीर आहे जेकॾहिं जुतिन खाइण वारे फ़कीर सां 2 कलाक तूं वेही वे तोखे ख़बर ई कान पई ॿुधाए त उन जे जॾहिं गुलामों का ये हाल है तो आका का क्या मकाम होगा जंहिंजे गुलाम सां गॾु वेहण में अगर तुझे दिल के सुकून मिलियो आहे त अंदाज़ो खुद लगा त जंहिंजे गुलाम सां गॾु वेहण में दिल के इत्मीनान क़ल्ब हासिल थियो आहे ॿुधाए त उन जे आका सां गॾु वेहण में तोखे छा कुझु कोन मिलंदो हिकिड़ो दफ़ो हली अचिजां सौदो तुंहिंजे मर्ज़ीअ ते आहे मुंहिंजे पुनल पीर जो दीदार कजां मुंहिंजे यार जो ख़िताब ॿुधजां पोइ पंहिंजे दिल खां पुछजां पाणे जंग धर्म चवंदे जंहिं दिल पीता इश्क दा जाम सादिल मस्त मस्त मुदाम व आखिर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन मौलविया भर में छड़ी तो सोलो औरत पोती मुझे आका जे दरबार में मुझे साईं सहाबा के फरमायो अबू बकर उमर उस्मान अली तलहा जुबैर जी मुझा महबूबा अचो त हलूं अॻियां कुराड़ी ड्रोड़ंदी थी हले पोयां मुझो मदीने जो शहनशाह पंहिंजे सहाबा जे सथ सां अची रहियो आहे ईअं अची रहियो आहे जीअं चंड पंहिंजे तारनि सां गॾु सफ़र कंदो आहे अॼु मुझो महबूब मुस्तफ़ा सहाबा सां गॾु सफ़र करे रहियो आहे वने काले तो एक आशिक जे महबूब त ॾिस महबूब तरस आशिक दे हली इंदो आ इहा पहिरी गाल कोने का मुंहिंजा दोस्तो इहा पहिरी गाल कोने का जेकर हिजरत वारी रात ॾिसंदे उते बि ख़बर पवंदी त महबूब हली वियो पंहिंजे आशिक दे महबूब मुस्तफ़ा अबू बकर दे हली वियो छो त अबू बकर आशिक आहे महबूब आशिकन दे विंदो आ मज़ो त तॾहिं थींदो न मुंहिंजा दोस्तो ओ मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो महबूब आया जीअं महबूब दरवाज़े ते पहुता उन जो यहूदीअ जे अमड़ जो दर खोलियो उन मरण जे बचड़े अखियूं बूटियूं पी रड़ कई मां दर खोलियो मुड़स चयसि त ॾाढी देर कई बचड़े जूं अखियूं बूटिजी वयूं मां त मावा सेरांदीअ खां बीही चवे थी ओ मुंहिंजा बच्चा अखियूं खोल त सही ॾिस त सही त तुंहिंजो महबूब अची वियो आहे तो जो महबूब अची वयो आ ओहे बूटलू अखियूं पटजी वयो सुभाणे केर चे यार ॾिस
बूटेलियूं अखियूं कीअं पटिजी वयूं ओ चरिया जेडी मल दुनिया जे साइंस और टेक्नोलॉजी के फॉलो करे जेडी मल अखियूं बूटजी वेंदियूं हन वेंटिलेशन ते रखबो आ दुनिया जे वेंटिलेशन में एतरी ताकत आ जो बसरूई साह खणाण जी हुन में पावर होंदो आ न चाहींदे भी 10-15 मिनट हुन के जिंदा रखंदी आ हुन जो अखियूं पटिजी वेंदियूं हन ओ चरिया जेकर साइंसी टेक्नोलॉजी जे लिहाज का वेंटिलेशन ते माण्हू खत्म थियण वारो भी 5-10 मिनट पसाह खणी सके तो अरे मुंहिंजो मुस्तफा सामूह जे त मोल भी जहिड़ो थी सके जेकॾहिं दुनिया जे साइंस में हा ताकत आ तो मुझे मुस्तफा जो मकाम छा हुंदो मुझो महबूब मां थी जे ओ बच्चा अखियूं त खोल निहार त सही त केर आयो आ मदीने जो घोट आयो आ जीअं जो मां नालो वरतो अखियूं खुली वयूं कोशिश तो करे त उठां उथण जी ताकत नाहे कुर्बान वञा आमिना जे लाल जे मथां भी निहारे मुर्कन था अर्ज तो करे या रसूल अल्लाह ओ मुझा महबूबा हाणे पसाह पूरा थियण वारा हन मुझे अंदर में छाहे हिक मुझो खुदा थो जाने मुझा दिल पर तुझी जात थी जाने हाणे मुखे कलमो भी पढ़ाए जन्नत जी टिकट भी दे त मां कलमो पढ़ी रुखसत थिया मुझे आका वायदो था फरमाइन कलमो था पढ़ाइन जेडी मल हुन कलमो पढ़ी हुन जो दम परवास थियो तो हुन जे पी निहारे चयो ऐ अल्लाह जा नबी हाणे ही असां जो नाहे हाणे ही असां जो नाहे कलमो तुझे जात तुझे खुदा ते पढ़ियो थई हाणे पंहिंजे के खणी भी तू वञो आहे है मदीने वारा घोट दुनिया के देखारे रहियो आ त नमाज़ू भी न पढ़ियो थई रोजा भी न रखिया थई ज़कातू भी न दिनियो थई हज भी न कयो थई पर इश्क में दिल में दर्द मुस्तफा रखियो थई मोहब्बत मुस्तफा रखियो थई उनके न रुगी कलमो नसीब थियो आ पर उनके हथड़ा भी मुझे मुस्तफा मीर जा नसीब थिया हन मुझा दोस्तो मुझो आका मदीने जो शहनशाह मदीने जे गलन में खड़ायो तो फरमाइन था अज के को जन्नती जवान दिसनो त हिन जवान जो दीदार कयो मुझे महबूब मुस्तफा जे सहाबा गुस्ल भी जारियो आ कफन भी आयो आ लहद में कहला थो जो त मदीने जे घोट ला थो आ चरिया जे के मदीने जो घोट लाहे आशिकन जो इहो ही त ईमान आ सब छडे वञन पर मदीने वारो हुते भी ईंदो आ सब छडे वञन दोस्त मित्र माइट अड़ई छडे वञन वॾी खड खोटरे लटे वञन ॿिया त ॿिया वींदा मदीने वारो ईंदो शान त ॾिस ॿिया छडे वींदा सार लहण वारो ईंदो आ ॿिया वींदा हन यार ईंदो आ चरिया पो यारी रख उन सां जेको वींदो नाहे पर ईंदो आ इंशाअल्लाह ताला मुंहिंजा दोस्तो अल्लाह वारनि जे सोहबत मां इहे मोहब्बत जा गुल मिलंदा हन इहो ई प्यार मिलंदो आ हे आजिज़ अल्लाहाबाद जे गुलामन जो जेके उते जुतड़ियूं हन खुदा जो कसम हुननि जूं जुतड़ियूं मुंहिंजे मथे ते मुंहिंजो मक़ाम मुंहिंजी इज़त मुंहिंजो शान अल्लाह जे दरबार में सवालात मौला पंहिंजे महबूब जे सदके मूं किने कोझड़े जो चवण महबूब जमात जो बुधण कबूल फरमाए मुझा करीम रब फरमाए मुझा करीम रब पंहिंजे मदीने वारे साईं जे सदके में जेका जमात आई आ सभिनी जे दिलनि जूं नेक तमन्नाऊं पूरियूं फरमाए वरी जिंदगी रही कंहिं ॿिए मौके ते कचहरी कंदासीं तेसी इजाज़त अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातहू अदा है किताब आए